अस्सलाम वालेकुम। म्यूज़िक ऑन डिमांड में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल जे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उमेद कयूं था त ठीकु हूंदव। ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। हिक ॿिए मां मुराद त कॾहिं कॾहिं मूंखे बि पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। मुंहिंजो बि हक़ु आहे त मां बि कंहिंजी दुआउनि में शामिलु हुजां, त कॾहिं कंहिंजी दुआ क़बूल थी वेंदी आहे। इन जे करे आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदी आहियां त मूंखे बि जेको आहे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो। ऐं दुआ में यादि रखणु सुठी ॻाल्हि आहे। अगरि असां कंहिं ॿिए जे लाइ दुआ कंदा आहियूं त ऑटोमेटिक असांजी दुआऊं जेके आहिनि उहे क़बूल थी वेंदियूं आहिनि। ॿिए कंहिंजे लाइ असां ख़ैरु ख़्वाही कंदा आहियूं त असांजा कम आसानी सां थी वेंदा आहिनि। त ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो ऐं ख़ुशि रहो, ख़ुशि रहणु ॾियो। जेके बि कीनो गीबत ऐं जेके गिला ख़ोर माण्हू आहिनि उन्हनि खां थोरो परे रहो। तव्हांखे जेकॾहिं ख़बर पइजी थी वञे त ही माण्हू मुंहिंजे लाइ सही न आहे त पोइ उन सां तालुक़ु ख़तमु करे छॾियो, छो जो अहिड़े माण्हू सां रहण मां को फ़ाइदो हूंदो न आहे। उहे चवंदा आहिनि त अहिड़ो सोनी घोरियो जेको कन छिने। त अहिड़नि माण्हुनि खां परे ई रहिजे जेके तव्हांखे नुक़सानु ॾेई चुका हुजनि, या वरी तव्हांखे ख़दशो हुजे त अॻियां हली ही माण्हू मूंखे को बि फ़ाइदो न ॾींदो, हिन मां सिर्फ़ु मूंखे नुक़सानु ई थींदो, मुंहिंजी दिलि आज़ारी थींदी ऐं मूंखे को अहिड़ो ख़ासि फ़ाइदो थियण वारो न आहे। ॾिसो, हर रिश्ते में फ़ाइदो न आहे ॾिसबो, पर जिथे तव्हांखे फ़ाइदो न हुजे ऐं नुक़सानु हुजे त उन रिश्ते खां बि परे रहिजे, त सिर्फ़ु नुक़सानु ई मिलंदो। हा, अञा ईअं हुजे त को फ़ाइदो बि न आहे, को नुक़सानु बि न आहे, त पोइ चलो ठीकु आहे। उहे माण्हू, उहे रिश्ता, उहे दोस्त, उहे यार सभु रखी सघजनि था पंहिंजी लाइफ में। पर जेकॾहिं तव्हांखे इहा ख़बर हुजे त हिन मां मूंखे फ़ाइदो त न मिलंदो, उल्टो मूंखे नुक़सानु ई पहुचण वारो आहे, त पोइ त अहिड़े माण्हू खे जेका शूट करे छॾियो, मतिलबु लाइफ मां ईअं न गोली हणी छॾियोसि वीचारे खे। सो बहरहाल पंहिंजी लाइफ मां उन्हनि खे कढी छॾिजे, अहिड़नि माण्हुनि खे। सो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो बि इलाही सुठो आहे ऐं हसास टॉपिक हूंदो अॼु असांजो। हसास मां मुराद त ॾिसो, रिश्ता सभु हसास हूंदा आहिनि, नाज़ुक हूंदा आहिनि। छो जो ॾिसो, रिश्ता तॾहिं त चवंदा आहिनि त रिश्तनि खे थोरो संभाले करे हलाइणो पवंदो आहे। ऐं जिथे तव्हां ग़लति हुजो त कॾहिं कॾहिं तव्हांखे मञिणो बि पवंदो आहे त मां ग़लति आहियां। काफ़ी माण्हू एॾा डीठ हूंदा आहिनि त मञंदा ई न आहिनि त मां ग़लति आहियां। उहे चवंदा आहिनि न बाबा, असां ग़लति न आहियूं, अॻिलो ग़लति आहे ऐं मां हर भेरे सही आहियां। त हर भेरे मां बि सही नथी थी सघां, हर भेरे तव्हां बि सही नथा थी सघो, छो जो फ़रिश्तो हिन दुनिया में केर बि न आहे। इंसान ई आहियूं त इंसान खां ई ग़लतियूं थींदियूं आहिनि, इंसान खे ई सम्झण में टाइम लॻंदो आहे। पर काफ़ी माण्हू एतिरा ई मतिलबु हू हूंदा आहिनि जेके जल्दी रिश्ता ख़तमु करे छॾींदा आहिनि थोरी थोरी ॻाल्हि ते, ऐं विच वारनि जी ॿुधी करे। कॾहिं बि माण्हू को बि रिश्तो ख़तमु करिणो आहे त पोइ पंहिंजी ॿुधो पहिरियां, पंहिंजे दिलि दिमाग़ खां कमु वठो। दिलि खां घटि दिमाग़ खां घणो कमु वठिजे, छो जो दिलि बि हमेशह ग़लति फ़ैसिला ई कराईंदी आहे माण्हूअ खां, ऐं बाद में माण्हू वरी पछताईंदो आहे। त बहरहाल टॉपिक बि असांजो रिश्तनि जे हवाले सां आहे। हसास रिश्ता जेके हूंदा आहिनि असां पंहिंजा टोड़े छॾींदा आहियूं, त उन्हनि में हिकिड़ो वॾो किरदारु जंहिंजो आहे, जंहिं ते जेतिरो घटि मतिलबु ॻाल्हाइजो ओतिरो घटि आहे, उहो किरदारु आहे माउ पीउ जो। हर रिश्तो तव्हांखे दुनिया में मिली वेंदो आहे, पर इहो चयो वेंदो आहे त हर रिश्तो तव्हांखे दुनिया में मिलंदो, पर मिलंदो कोन्हे। इहा ॻाल्हि बि ग़लति आहे। भेण जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे, माउ पीउ जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे, भाउ जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे, वाइफ या हस्बैंड जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे। तव्हांखे हस्बैंड या वाइफ त लखे मिली वेंदा, पर उहे लखे तव्हां सां सही थोरी हूंदा, सचा थोरी हूंदा। हिकिड़ो उन्हनि मां हूंदो जेको तव्हां सां सिंसियर हूंदो। रिश्ता त खोड़ी मिली वेंदा आहिनि, पर निभाइण वारा घटि हूंदा आहिनि। पर बहरहाल अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे माउ ऐं पीउ जी अहमियत असांजी लाइफ में। त टॉपिक मां मुराद आहे त मतिलबु तव्हांजी नज़र में जेके उन्हनि माण्हुनि जे लाइ तव्हां छा चवंदव, उन्हनि माण्हुनि खे कहिड़ो मैसेज ॾींदव त जेके पंहिंजे माउ पीउ जी इज़त न आहिनि कंदा, केयर न आहिनि कंदा, उन्हनि जो चवणु न आहिनि कंदा, उन्हनि जी ख़िदमत न कंदा आहिनि। अच्छा चलो ॾिसो, चवण जे मुताबिक़ बि असां चऊं त ठीकु आहे, असांखे त इहो हुकुम ॾिनल आहे माउ पीउ जेको तव्हांखे चए भले उहो ग़लति हुजनि त बि तव्हांखे मञिणो आहे। उहा हिकिड़ी साइड थी वई ॻाल्हि। पर हिते जेको असां टॉपिक रखियो आहे उहो आहे माउ पीउ जी ख़िदमत करणु। त माउ पीउ जी ख़िदमत माण्हू न आहिनि कंदा, अध में उन्हनि खे छॾे वेंदा आहिनि शादी खां पोइ। ऐं के त मतिलबु मां खोड़ सारियूं अहिड़ियूं स्टोरीज़ ॾिठियूं आहिनि, तव्हां पाण ॾिठियूं हूंदियूं, जेके पाण चवंदा आहिनि वीचारा त असांखे केरु चवंदो आहे मूंखे धीउ छॾे वई, केरु चवंदो आहे मूंखे पुटु छॾे वियो, ईदी सेंटर में छॾे ईंदा आहिनि उन्हनि खे कंहिं अहिड़े इदारे में। सो बहरहाल मतिलबु उन्हनि जी ज़िंदगी इलाही ॾुखी थी वेंदी आहे। अहिड़नि माण्हुनि जे लाइ तव्हां छा चवंदो त जेके माउ पीउ जी हस्ती खे
मतलब चलो तव्हां उन्हनि खे ॾींहं राति जेको चवंदा आहिनि न उहो कोरमा ऐं पुलाव त नथा खाराए सघो पर पंहिंजे घर में रहाए सघो था। जेका मानी तव्हां खाओ था उन मां हिकिड़ी अधु मानी उन्हनि खे ॾेई सघो था। एतिरो बि उन्हनि माण्हुनि खां नाहे पुॼंदो ऐं शायदि उन्हनि जो अहसासु एतिरो ख़तमु थी वेंदो आहे जो पंहिंजे माउ ऐं पीउ खे जेको आहे ईदी सेंटर में या चलो इहे बि सुठी ॻाल्हि आहे त ई इदारा बि आहिनि। ईदी सेंटर थियो, दारुल सेहत थियो, जेके बि आहिनि ऐं मतिलबु इलाही सुठा सुठा असांजा ट्रस्ट आहिनि जेके माण्हुनि जी हेल्प कनि था। उन्हनि माण्हुनि खे मुस्तहिक माण्हुनि खे उहे चलो हिकु क़िस्म जो सहारो त ॾियनि था, ॿिनि वक़्त जी मानी ॾियनि था, कपिड़ा ॾियनि था उते। पर वरी रत जा रिश्ता त हिकिड़ी ॿी शइ हूंदी आहे न। अगरि इहे बि इदारा न हुजनि हा त उहे माण्हू काॾे वञनि हा। उहे माण्हू त वीचारा मतिलबु रोड ऐं रस्तनि ते ईअं भिटकंदा वरितनि हा। उन्हनि इदारनि जी बि हिकिड़ी वॾी हिमत आहे, हिकिड़ो वॾी कोशिशि आहे जिन कोशिशूं करे महिनत करे पंहिंजा इहे इदारा क़ाइमु कया आहिनि। हिकिड़ो सवाब जो कमु बि आहे त उहा त सुठी ॻाल्हि आहे, उहे पाण वटि रखी था छॾनि। पर जेके सॻा पुट माउ पीउ खे कढी था छॾनि त उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदो? अॼु जो असांजो टॉपिक ई इहो आहे त माउ पीउ जहिड़ी हस्ती सां माण्हू ईअं कीअं थो करे सघे। सो बहरहाल जेको आहे कॉल बि आहे, पहिरीं कॉल शामिलु कयूं था, ॾिसूं था केरु आहे ऐं किथां खां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शाला बाजी ठीक आयो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। किथां खां? पहिरियों त बाजी तव्हांजो आवाज़ इलाही स्लो थो अचे। आवाज़ स्लो थो अचे? हलो मुंहिंजो आवाज़ सही कयो भई। मूंखे लॻे थो आरज़ू पई ॻाल्हाए। आरज़ू, हा मां सुञाणियो। हा बिल्कुलु बाजी अज़रा जी आरज़ू पई ॻाल्हायां। हा कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु बाजी, तव्हां ॿुधायो? वॾी ॻाल्हि आहे, मुंहिंजी आरज़ू मैंने ॻाल्हाइण शुरू करे छॾियो। अल्लाह अकबर। सुठी ॻाल्हि आहे। पर हाणे जेका आरज़ू आहे उहा आरज़ू सभिनी खे ॿुधाए न छॾियां त कहिड़ी आरज़ू आहे वरी। माना सभिनी खे ॿुधाए बि छॾियो। न थोरो सीक्रेट हुजे। हा थोरो सीक्रेट्स ज़रूरी हूंदा आहिनि न। ॿियो ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह बाजी बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। प्रोग्राम ॾिसो पिया? न बाजी असांखे 6 वॻे लाइट ईंदी आहे। 6 वॻे लाइट ईंदी आहे? ओहो, अच्छा 6 वॻे खां पोइ मतिलबु तव्हां ॾिसंदा आहियो प्रोग्राम? हा मां 6 वॻे खां पोइ ॾिसंदी आहियां। पोइ ॾिसंदा। अच्छा आरज़ू, अॼु जो टॉपिक इलाही सुठो आहे, ॻाल्हाइणु चाहींदो टॉपिक ते? बाजी कहिड़ो आहे टॉपिक? आहे त उन्हनि माण्हुनि जे लाइ तव्हां छा चवंदव जेके माउ पीउ जहिड़ी हस्ती खे घर खां ॿाहिरि कढी छॾींदा आहिनि कंहिं बि वजह सां? काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। अॼु जहिड़ो रवैयो पाण पीउ माउ सां रखंदा, सुभाणे पंहिंजी औलाद बि पाण सां ओड़ो ई रखंदा। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। हा चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, या चवंदा आहिनि हिकु हथु कंदो आहे त ॿियो ॾिसंदो आहे। इहा बि ॻाल्हि आहे, हिकिड़ो कंदो आहे ॿियो ॾिसंदो आहे। त ईअं ई आहे, इलाही माना टफ टॉपिक आहे। मूं वटि वर्ड्स न आहिनि। मां चवां माना जेको पीउ माउ सां अहिड़ो रवैयो करे थो न पोइ पाण वरी हिन खां बचण थो उन सां मसइलो थिए। हा इहो त आहे, मकाफ़ात अमल आहे ऐं हीअ दुनिया आहे ई मकाफ़ात अमल जी। मतिलबु पीउ माउ जा बि त हुकूक आहिनि नी औलाद जे मथां। मतिलबु ईअं न आहे त माउ पीउ हिकु वॾी हस्ती आहे, मां हिन शइ खां बिल्कुलु एग्री आहियां। बट माना ईअं न आहे हूंदो बाजी त माना हर जॻह ते औलाद ई ख़राब हूंदी आहे। वरी मां वटि अहिड़ा पेरेंट्स बि ॾिठा आहिनि जेके माना औलाद खे ॾाढो तंग कंदा आहिनि। बिल्कुलु ईअं बि आहे। ऐं अहिड़ो केस हिननि मुंहिंजी अखियुनि जे अॻियां हले बि अथो पियो त पाड़े में त मां ॾिसां थी त माना माउ पीउ औलाद सां कहिड़ो बिहेवियर थो रखे। औलाद हुनजे अदब एतिराम में आहे त असांजे पीउ माउ असां छा चऊं त माना पीउ माउ खे न आहे त असां औलाद खे छो था हेॾो परेशान कयूं या छा। त इन बि न आहे त सिर्फ़ु माना औलाद ई पीउ माउ सां ख़राब हलंदी आहे। किथे किथे हर जॻह नथी करे माना जाते काथे माउ पीउ आहे, पर माना किथे किथे वरी माउ पीउ खे बि सम्झणु खपे त भई असांजी औलाद आहे, असां खाई पी मोटिया आहियूं, हाणे माना हर शइ औलाद खे संभालणी आहे, पुटनि नुंहंनि खे संभालणी आहे। ऐं ख़ासि करे छा थींदो आहे न बाजी, जॾहिं माना घर में नुंहुं ईंदी आहे त माउ चवंदी आहे त मतिलबु मुंहिंजो अञा उहो ई उहिदो हुजे। सही। ऐं माना जीअं हुयमि पहिरियां हर शइ मुंहिंजे कस्टडीअ में हुई उहो ई हुजे, पर माना अॻिलो इंसान घर में इन थो थिए त चेंजिंग त अचे थी न। सही ॻाल्हि आहे, चेंजिंग त बिल्कुलु ईंदी, पर मतिलबु चवण जो मतिलबु इहो आहे त ठीकु आहे
माउ पीउ कुझु बि करे थो या कीअं, पर जेके सफ़ा पंहिंजे माउ पीउ खे कढी छॾींदा आहिनि, जेके वञी अहिड़नि इदारनि में छॾे ईंदा आहिनि, लावारस सम्झी करे उन्हनि खे वरी उन्हनि खे वठण न ईंदा आहिनि। औलाद वरी ईअं कनि था, माना जेको ईअं माउ पीउ बेवजह करे थो, हिकिड़ी सोबर फैमिली आहे, सुठी माउ पीउ आहे, सुठी मतिलबु तंग, तव्हां चवण आहे त तंग थी करे ईअं कंदा आहिनि। हाँ, तंग थी करे थींदा आहिनि। छो जो मां माना प्रैक्टिकल ॻाल्हि थी कयां, सिर्फ़ु मां ॿुधियल ॻाल्हि नथी कयां। माना इहो केस मुंहिंजे पाड़े में हिन महिल हले थो पियो, औलाद ऐं माउ पीउ जो। सॉल्व कर न आरज़ू, बाक़ी तूं छा जे लाइ वेठी आहे? मसइला में कीअं अचां? हा, इहो ॻाल्हि आहे न, मतिलबु पढ़ाई सॼी ग़लती मतिलबु उन्हनि जे अमर जी आहे। अच्छा, ऐं ॻाल्हि इहा आहे त माना घर में मुंहिंजो ई पावर हुजे, मां ई हलां, जेके मुंहिंजे नुंहर आहिनि, पुट आहिनि, सभु मुंहिंजे कस्टडी में। अच्छा, मां इहो चवंदी आहियां त जेके वरी माइर ईअं कंदियूं आहिनि त माना पुट शादी खां पोइ हीअं नथी वञनि, हूअं नथी वञनि, त पोइ तव्हां जॾहिं जितां शादी करायो तव्हांजो मुड़ुसु तव्हां सां गॾु छो आहे सभु कुझु छॾे करे? सिधी ॻाल्हि आहे न, तव्हांजे मुड़ुस जा भाइर केॾे विया, भेणियूं केॾे विया, उन्हनि जो होल्ड तव्हांजे घर में छो न आहे? तव्हां सेपरेट थी वेठा आहियो न, अलॻि। ॿियनि जो बि हक़ आहे। हा, हक़ आहे न। त माना मुंहिंजो पुट मुंहिंजे नुंहं जे चवण में अची वियो आहे, हाणे मूंखे लेखे नथो, मूंखे ख़र्च नथो ॾे, हाणे तव्हांजी एज ओवर आहे, हाणे तव्हांखे वक़्त ते मानी दवा कपिड़ो सभु तव्हांखे टाइम ते मिले थो, बसि वधीक तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? सही ॻाल्हि आहे। ओवरऑल सही ॻाल्हि कई आरज़ू, त मतिलबु माण्हू तंग थी करे छॾींदा आहिनि, पर वरी बि इहो आहे त माउ पीउ जहिड़ी हस्ती खे छॾणु न खपे ईअं। ठीकु आहे, माउ पीउ आहिनि त ज़ाहिर ॻाल्हि ॿारु ज़िदी हूंदो आहे त बि त उहे पंहिंजो पाण उनखे पालींदा आहिनि न, ऐं वरी उहे कढी त कोन छॾींदा आहिनि, कंहिं ॿिए खे त कोन ॾेई छॾींदा आहिनि। पर वरी बि अहिड़नि माण्हुनि खे छा मैसेज ॾींदी त ईअं कनि या न कनि? न भाॼी न, हाणे मैसेज त इहो आहे त थोरनि लफ़्ज़नि में इहो ई आहे त अॼु तव्हां त पंहिंजे पीउ मां खां इन खे, सुभाणे अलाह तव्हांखे बि औलाद ॾींदो, तव्हां सां बि ईअं ई थींदो। हा, बिल्कुलु ईअं ई आहे। हा, चवंदा आहिनि न, सिज ॿ पाशा आहे। हा, बिल्कुलु करणी तेड़ी भाणी। सही ॻाल्हि आहे। पंहिंजे पीउ मां सां सुठो रवैयो रखो त ॿेड़ा ई पार आहिनि। हा, इहा बि ॻाल्हि आहे। बसि माउ पीउ खे बि सोचणु खपे ऐं ॿारनि खे बि सोचणु खपे, उनखे बि सोचणु खपे। हा, माना ईअं न त बसि मुंहिंजो ई घर में रोग हुजे, ईअं न बसि हाणे छॾियो, तव्हांजी एज ओवर आहे, बसि तव्हां वेठे रहो, तव्हांखे हर शइ मिलंदी, बसि दुआ ॾियो त ख़ुशि हुजो। चलो, अल्लाह से ख़ैर कंदो। ॿियो छा चवणु चाहींदो, कुझु चवणु चाहींदो? ॿियो छा चवां, मुंहिंजी भाभी जी शइ सां मोटी आई राति कराची मां। काॾां? हा, कराची मां। अच्छा, कराची पे सॼी भाभी तव्हांजी बंदि कराए कराची हाणे वरी वापसि हली वई। वाह वाह वाह, असां उहे जो ई वेठा आहियूं। हा, कुझु बि न वठी आई। अच्छा, छा वठी अचां, कुझु हुयो ई न, बसि जेके ख़ाली हथे अहिड़ी मोटी आई। चलो ठीकु आहे, अल्लाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। ऐं वॾी महिरबानी आरज़ू सां ॻाल्हाए इलाही सुठो लॻो। ऐं जेको आहे मां इहो ई चवंदसि त जेको इहो इशारो छाजो आहे मूंखे सम्झ में न आयो। हा, ही वारो इशारो भलो आहे न, सेखारे छॾियो एंडी भाउ खे। सो बहरहाल असांजो हिकिड़ो इशारो आहे, उहो मूंखे सम्झणो हूंदो त छाजो आहे। इशारनि में बि कॾहिं कॾहिं माण्हू ॻाल्हाए न, ज़रूरी न आहे सभु कुझु चई ॾिसिजे। तव्हां उहे वधीक माण्हू तव्हांखे पसंदि कंदा आहिनि, वधीक तव्हांजा हमदर्द हूंदा आहिनि जेके इशारे में तव्हांजी ॻाल्हि सम्झी वञनि। त माना मां हिननि जी हमदर्द आहियां, मां हिननि जे इशारे में हिननि जी ॻाल्हि सम्झंदी आहियां, मूंखे छा था चवनि। तो आरज़ू इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए ऐं वधीक टॉपिक ते ॻाल्हायूं था, पर जेको आहे ख़ूबसूरत ट्रैक जो बि टाइम थियो आहे त आउं थोरो चांहि वांहि पी वठां। चांहि शाय अची वई आहे, सो असां ॾिसो डायरेक्टर केॾो भलो आहे, चांहि वांहि पीआरींदा ख़र्ची मां, पंहिंजी मां। सो बहरहाल तव्हां बि चांहि पियो, मां बि पियां थी, गानो एंजॉय कयो ऐं मां बि कयां थी। वेलकम बैक, म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। ख़ूबसूरत ट्रैक मां ॾिठो ब्रेक ते वञण खां पहिरीं। ऐं अॼु जो असांजो टॉपिक आहे माउ ऐं पीउ जी अहमियत लाइफ में। तव्हां सभिनी खे ख़बर आहे केतिरी माउ पीउ जो नालो ईंदो आहे त सभु चवंदा आहिनि माउ पीउ जे पेरनि हेठां जन्नत आहे, माउ पीउ खां सवाइ ज़िंदगी ख़तमु आहे, माउ पीउ खां सवाइ कुझु बि न आहे, माउ हीअं पीउ हूअं, एतिरियूं सारियूं मतिलबु ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ असांखे मिलंदियूं आहिनि। ऐं जेको सच बि आहे, पर उन ई पंहिंजी जन्नत खे तव्हां पंहिंजे हथ सां वञी दोज़ख ठाहींदा आहियो त ईअं छो तव्हां छो अहिड़ा माण्हू आहिनि जेके माउ पीउ खे जेके छा चवंदा आहिनि अनाथ आश्रम जिन खे चवंदा आहियूं असां उन्हनि खे
मतिलबु उनजो नालो वठंदे बि हिकिड़ो हू थींदो आहे त जेके माण्हू लावारस हूंदा आहिनि जिन जो दुनिया में केरु बि न आयो हूंदो इहे जेके इदारा आहिनि उहे आहिनि उन्हनि जे लाइ त तव्हांजो ख़ुदा न ख़ासिता अलाह न करे त दुनिया में केरु न आहे त उहो पनाह वठण जे लाइ उते रही सघनि था पर जंहिंजा पुट हुजनि धीअरूं हुजनि उनजे बावजूद बि उहे माण्हू दारुल सिहत में रहनि था या जेके बि ईदी सेंटर वग़ैरह में जेके बि इन टाइप जा इदारा आहिनि उते रहनि था त अहिड़नि माण्हुनि जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी अहिड़े माउ पीउ जे दिलि ते छा गुज़रंदी हूंदी। हिकिड़ी वीडियो बि वायरल थी हुई हिकिड़ो पोड़ो हुयो मुंहिंजे ख़्याल में 60-70 साल जो हुयो जंहिंखां पुछनि पिया त तव्हां हिते छो वेठा आहियो फुटपाथ ते वेठो हुयो त उन्हनि चयो त मुंहिंजो पुटु डॉक्टर आहे ऐं उन नालो बि ॿुधायो पंहिंजे पुट जो ऐं उनजो फलां जॻह ते उनजो बंगलो बि आहे 60 लख 70 लख जे बंगलो में रहे बि थो ऐं जेको आहे हेतिरी उनजी सैलरी आहे पर मतिलबु मूंखे नथो पाले सघे त वॾी ॻाल्हि थी वई न इहा अहिड़नि माण्हुनि लाइ मतिलबु छा चवणु चाहींदो मेन टॉपिक असांजो इहो आहे सो कॉल आई कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भेण ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो भाउ कीअं आहियो ठीकु ठाक? केरु लॻो पियो आहे? अल्हम्दुलिल्लाह गुलरेज़ अली कांडियो ॻाल्हायां थो लाड़काणे खां। जी अदा वेलकम कयूं था भाउ कीअं आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया? अल्हम्दुलिल्लाह जी हा बिल्कुलु ॾिसां पियो भेण। टॉपिक ॿुधो आहे भाउ? हा बिल्कुलु टॉपिक ॿुधो आहे। अॼु ॾिसो न हिकिड़ो अगरि पीउ हूंदो आहे हिकिड़ो पीउ केतिरी घर जी फैमिली खे हलाईंदो आहे हिकिड़ो पीउ 10-12 पुटनि खे बि हलाए वेंदो आहे उन हिसाब सां उन्हनि खे खाराईंदो आहे उन्हनि खे तापे पाले वॾो कंदो आहे ऐं उहे पुट जॾहिं वॾा थींदा आहिनि त पंहिंजे पीउ खे पंहिंजी माउ खे घरां कढी छॾींदा आहिनि त उन्हनि जी दिलनि मां छा गुज़रंदी हूंदी? उहो ई त टॉपिक त इहो ई आहे। अहिड़नि माण्हुनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त ख़ुदा पीउ माउ जो क़दुरु कयो ऐं जेको पीउ जो क़दुरु न कंदो माउ जो क़दुरु न कंदो न मां त ईअं ई चवां थो त पिनंदो रहंदो मुंहिंजे ख्याल में। बिल्कुलु सही था चओ। उहो दरपदर हूंदो दर दर जूं ठोकूं अॼु हुननि सां करंदो सुभाणे हुननि जी औलादुनि खे घर मां कढी छॾींदी त जैसी करनी वैसी भरनी। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। माण्हुनि खे अलाह ई सम्झ ॾींदो। वॾी हस्ती आहे असांजे लाइ मां ईअं चवणु चाहींदुमि जेतिरो थी सघे पीउ माउ जी ख़िदमत कजे। तमामु सुठो तव्हां मैसेज ॾिनो ॿियो छा चवणु चाहींदो? अभी गानो याद कया ॿुधाईंदो। बिल्कुलु ॿुधायो। हो घणा थी विया दुश्मन मन चुपो परची हो ॾाढो ॾुखायो थी दूर गुज़ारियो थी जीअरे ई मारियो थी हो वणनि मछड़ी हलिया पना मन चुपो परची ओ दूर गुज़ारे कहिड़ा फ़ाइदा वरितासीं दुख ते घटाए कहिड़ा फ़ाइदा वरितासीं को माण्हू मटाए विया हिन मन परची। वाह वाह गुलरेज़ वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ ख़ूबसूरत ट्रैक लाइ अल्लाह हाफ़िज़। ऐं गुलरेज़ चांडियो जेको आहे लाड़काणी खां असांखे कॉल कंदासीं रेगुलर कॉलर। अच्छा गुलरेज़ बि ईअं चयो त जैसी करनी वैसी भरनी ऐं आरज़ू बि ईअं चयो ऐं यकीनन जेके ॿिया कॉलर्स हूंदा उहे बि ईअं चवंदा पर मां इहो चवां थी त जेके मूं इहो बि ॾिठो आहे त जेके माउ पीउ जी ख़िदमत कंदा आहिनि सॼी ज़िंदगी वेंदे उन्हनि जे मतिलबु वफ़ात ताईं उन्हनि सां बि ईअं थींदो आहे उन्हनि जा पुट ओड़ा न निकिरंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त जेको पीउ पंहिंजे पीउ जी माउ जी इलाही इज़त कंदो हुयो मतिलबु हर शइ में वेंदे उनजी वफ़ात ताईं पर उनजो पुटु न सुधरियो आहे ईअं बि ॾिठो आहे त मतिलबु मकाफ़ात अमल बि चऊं था जैसी करनी वैसी भरनी इहो बि चऊं था पर काफ़ी माण्हुनि सां ईअं बि थी चुको आहे ऐं तव्हांजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि बि हूंदी त जेके पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत कंदा वरी उन्हनि जी औलाद जेका आहे उन्हनि जी नथी करे त पोइ उन्हनि खे छाजी सज़ा मिले। सो बहरहाल मतिलबु टॉपिक त इलाही वॾो आहे ऐं इन ते मतिलबु जेतिरो बि ॻाल्हाइजे त घटि आहे पर बहरहाल कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा केरु किथां खां भाउ? सागर से नहीं ॻाल्हायां हैदराबाद नसीम नगर खां। सागर जी सागर कीअं आहियो ठीकु ठाक? मां ठीकु ठाक अॼु तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ छा चवणु चाहींदो? अॼु चवणु त इहो चाहींदासीं त टॉपिक तव्हां ॾाढो सुठो रखियो आहे काफ़ी जेके तव्हांजा पोयां टॉपिक रहिया आहिनि हुन में ऐं हिन में हिकु नसीहत आमेज़ आहे हिन में ॿिन्ही पासे आहे वालिदनि जे लाइ बि नसीहत आहे औलाद जे लाइ बि नसीहत आहे। हाणे जेको तव्हां ॻाल्हि कयो था त औलाद अॻिते हली पंहिंजे पीउ माउ खे छॾे थो वञे
उन में कुछ जिम्मेवारियूं जेके अहिड़े सिचुएशन पैदा थियनि उन में पीउ माउ जूं बि आहिनि। सही। छो जो कुझु हुन जी जेका औलाद जेका परवरिश कनि था, उहो पालना कनि था, उन में कुझु किरदार हुन जे वालिदेन जा बि आहिनि जेके जहिड़े तरीक़े जी हू पालना कनि था त अॻिते हली हुननि खे उहो ई साम्हूं कुझु शयूं हुननि खे फेस करणियूं पवंदियूं। त काफ़ी हद ताईं औलाद बि ग़लति थियनि था, काफ़ी हद ताईं पेरेंट्स जो बि कुझु ग़लतियूं हूंदियूं आहिनि। हाणे उन हिसाब सां असांखे इहो सोचणु खपे त जेका वालिदेन जूं ज़िम्मेवारियूं आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां पंहिंजी पूरी निभाइनि। औलाद जूं ज़िम्मेवारियूं असां ख़ुदि औलाद सम्झनि त असां वालिदेन असांजी कहिड़ी परवरिश कई आहे, असांखे छा करणु खपे। सही। त सिंपली आहे। हेलो हेलो, मुंहिंजी आवाज़ जी अचे जी पई? जी जी भाउ जी जी, छा पिया चओ तव्हां? हेलो, मुंहिंजी आवाज़ अचे पई अदी? बिल्कुलु अचे पई। हा, त मूं इहो चयो त जेके औलाद जूं कुझु फॉर्म आहिनि, हक़ आहिनि, उहे पीउ माउ जेको आहे सही नमूने सां अदा नथा करे सघनि। उन्हनि जी पालना या परवरिश आहे उन में कुझु कमियूं ऐं कोताहियूं थियनि थियूं जेके अॻिते हली वालिदेन खे फेस करणी थी पवनि। पोइ उन नज़र में साम्हूं अचनि था, नाफ़रमान औलाद थिए थो, जंहिंजे करे हीअ सभु शयूं साम्हूं अचनि थियूं। त मुंहिंजे ख़्याल में जेका वालिदेन जी जेका औलाद लाइ परवरिश आहे उहा सुठे नमूने सां तरबियत थियणु खपे त अॻिते हली अहिड़ी सिचुएशन पैदा न थींदी आहे जेका असां अक्सर ॾिठो आहे। ख़ासि तौर ते हाणे काफ़ी इम्प्रूवमेंट आई आहे। इहे कंहिं टाइम में थींदो हुयो, कुझु जहालत वधीक हुई त हुन टाइम में ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी इलाइक़े में तव्हां ॾिसंदव त पोइ मतिलबु उन वालिदेन कॾहिं कंहिंजे चाचे जे घर आया पिया आहिनि, कॾहिं का नानी जेका असां पंहिंजी बि कंहिं भेण वटि रही पई आहे, को किथे हूंदो को किथे हूंदो। पर हाणे काफ़ी हद ताईं कुझु हुन में इम्प्रूवमेंट अची चुकी आहे त औलाद जेको आहे उन्हनि खे वालिदेन पढ़ाइनि था, उन्हनि खे सुठी तइलीम ॾियनि था त उन्हनि में शऊर अचे थो। ऐं हींअर कुझु कंहिं हद ताईं घटिताई थी आहे हिन मामलनि में। बिल्कुलु सही। छो जो जॾहिं ॿिए जो दख़ल हूंदो आहे तव्हांजे घर में त पोइ तव्हांजे घर में डिस्टर्बेंस पैदा थींदियूं आहिनि। जी बिल्कुलु, बसि इहे ई वाक़िया हूंदा आहिनि जेके मतिलबु औलाद खे ऐं पीउ माउ के विच में कुझु करे वठंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। त मतिलबु तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त थोरो तरबियत ते बि ध्यानु रखिजे ऐं शुरू खां अहिड़ी तरबियत कजे जंहिं ते माना तव्हांजो औलाद तव्हांजे हथ मां बि न निकिरे ऐं मथे ते बि न चढ़ी वञे ऐं या वरी मतिलबु तव्हां मां बि बेज़ार न थिए। बेज़ार न थिए। हाणे तव्हां ॾिसो उन में फ़र्ज़ु आहे त वालिदेन जो आहे त हुनखे थोरो नज़रसानी कनि त हू कहिड़े हथनि में वञे थो। अगरि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको हू थोरो वॾो थिए थो, उन एज में अचे थो, मेच्योर वारी एज में अचे थो, जेको हुनजे ब्रेन वॉश कयो वेंदो आहे उहो ॿाहिरां थींदो आहे, संगत मां थींदो आहे, पाड़े मां थींदो आहे, जेका ग़लति सोबत हुन में अची वेंदो आहे। उन खां पोइ अचे उहो साॻियो जेको आहे न अप्लाई कंदो आहे पंहिंजे घर में अचे। तमामु सुठो टॉपिक ते तव्हां ॻाल्हायो। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? बस वरी महिरबानी अदी, थैंक यू सो मच। काफ़ी टाइम ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं असां तव्हांजे पुराणे पाड़े नसीमनगर मां था ॻाल्हायूं, पाड़े चिड़ी आहियूं पुराणा। पुराणो न, असांजो अञा इहो ई पाड़ो आहे। अच्छा, पर काफ़ी टाइम थी आहे अचणु, शायदि तव्हांजो घटि थो थिए या छा हिन जे करे? हा, अचणु घटि थो थिए मुंहिंजो। बिल्कुलु। अच्छा अच्छा, सही है। ओके भाउ, अल्लाह हाफ़िज़। थैंक यू थैंक्स यू। जेको हैदराबाद खां असां सागर कॉल कई। अच्छा, ॾिसो सागर सुठी ॻाल्हि कई त जेको आहे तरबियत ते बि ध्यानु ॾियणु खपे ऐं मतिलबु पर मेन ॻाल्हि जेका मूंखे हुनजी ॻाल्हि वणी उहा इहा त जेको तरबियत थोरो ॿारु जॾहिं मैच्योरिटी जे तरफ़ वेंदो आहे, थोरो मैच्योर थियणु लॻंदो आहे त ॿाहिरि वेंदो आहे, जॾहिं दोस्त या कोई मिट माइटनि जे घर अचणु वञणु जहिड़ो थींदो आहे, ॻाल्हियूं सम्झणु शुरू थींदियूं आहिनि त तव्हांजे घर में ई कोई अहिड़ो माण्हू हूंदो आहे या ओड़े पाड़े में जेको हुनखे वरी थोरो ज़्यादा ई ट्रीट कंदो आहे। त अहिड़नि माण्हुनि ते ज़ाहिर ॻाल्हि आहे शुरू खां अगरि नज़र रखंदासीं त वधीक बहितर आहे। छो जो काफ़ी त माण्हू असां अहिड़ा ॾिठा आहिनि पंहिंजी औलाद खे पंहिंजे माउ पीउ जे ख़िलाफ़ु वर्गलाईंदा आहिनि त माना तव्हांजो माउ पीउ तव्हांजो दुश्मन आहे, तव्हांजो माउ पीउ तव्हांजे लाइ हीअं नथो करे, तव्हां ॾिसो फलाणे जे पीउ हुनजे लाइ छा कयो आहे। मतिलबु अहिड़ियूं ॻाल्हियूं त उहे जेके तव्हांजा ठीकु आहे चाचा मामा मासियूं पुफियूं इहे सभु रिश्ता पंहिंजी जाइ ते सही आहिनि, सभु हिकु जहिड़ा बि न आहिनि, पर पंहिंजे पर्सनल मैटर में उन्हनि खे ॻाल्हाइण जो हक़ु न ॾियो। छो जो तव्हांजे ॿार खे जेतिरो तव्हां सम्झी सघो था शायदि तव्हांजी चाची मासी नथी सम्झी सघे। त उहा ई ॻाल्हि अदा वारी त थोरो स्पेस ॾियो ॿार खे बि, तव्हां पाण में बि, ऐं शुरूआति में ई अहिड़ी तरबियत रखणु खपे जो तव्हांजो ॿारु तव्हांजे कंट्रोल में बि हुजे ऐं तव्हां खां बि बेज़ार न थिए। त पोइ शायदि मतिलबु ईअं न थींदो जीअं आख़िर में ईअं थो थिए त ॿार जेको आहे बेज़ार थी करे भई इहो ई जुमिलो ॿुधण लाइ थो अचे त असांजो माउ पीउ ॾाढो तंग करे ॾिनो आहे, हीअं आहे, पोइ फलां फलां फलां। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, आप कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु। हेलो, केरु पियो ॻाल्हाए? जी अज़रा, कीअं आहियो? ज़ैन पिया ॻाल्हायो? जी ज़ैन, तव्हां मूंखे सुञाणे वरितो। ठीकु आहे, मां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजे साम्हूं कीअं आहियो? ठीकु आहियो? किथे गुम लॻा पियो ज़ैन एतिरो टाइम?
जी गुम लॻो पियो बसि मूं चयो वरी यादगिरी इहो लही वई हुई ज़हन खां। हाँ मतलब तव्हां चयो हाणे बसि गुम थी वञा थोरो ॿ टे ॾींहं है न। जी मूंखे आप ही गुम थी वई आहे कशिश ते बि नथी अचे पोइ मां अॼु बसि लाइट आई आहे असांजे घर पोइ अॼु रिटर्न प्रोग्राम त लाइव बि थो हले। लाइव हाँ न आप ही त लाइव ई प्रोग्राम कंदी आहे रिकॉर्डेड त मूंखे पसंदि ई न आहे। हाँ ॿियो ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे छा पिया कयो? आप मां तव्हांजे प्रोग्राम में अचनि थो चाहियां। अचण था चयो मुंहिंजे प्रोग्राम में मोस्ट वेलकम। कॾहिं ईंदो? जी कॾहिं कॾहिं अचां? मूंखां पुछो था चलो मोहरम खां पोइ। अच्छा मोहरम खां मां अची वेंदमि मुंहिंजो हिते फ्लैट आहे न डिफेंस में मां जॾहिं केटीएम ते आयो हुअमि इलाही मूंखे हाँ केटीएम ते अची करे सुठो लॻो ख़ुशी थी? आवाज़ कटिजे पियो ज़ेन। जी हेलो आवाज़ कट हाँ हाणे ॿुधायो छा पिया चओ? जी हेलो 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 मां बि हलो ई कयां ज़ेन मुंहिंजो आवाज़ न पियो वञे। हेलो हेलो ज़ेन आवाज़ अचे पियो? जी आवाज़ अचे पई तव्हां मुंहिंजो आवाज़ तव्हां ॾे अचे पियो? तव्हांजो मूं ॾे छा पूरे पाकिस्तान ॾे पियो वञे तव्हां रुॻो ॻाल्हायो। जी मां बि चवां त इहो मां आयमि केटीएम ते मूंखे सुठो फील थियो शोभी भाई सां मुंहिंजी मुलाक़ात थी साहिर भाई सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी। अच्छा साहिर सां मुलाक़ात करे वियो पोइ उन ॾींहुं तबियत ख़राब कोन थी तव्हांजी? मज़ाक थी कयां बर्दाश्त करे उनखे ॾिसी करे मां त माने जे नी को उनखे नओं माण्हू ॾिसंदो आहे न उनखां छिरक निकिरी वेंदो आहे। एॾो सुहिणो आहे न छा करे उहा बर्दाश्त न आहे थींदी साहिर जी। जी गानो ॿुधाइण चाहींदमि। गानो ॿुधाइण चाहींदो चलो ठीकु आहे ॿुधायो। जी ठीकु आहे ॿुधायो। तव्हां को टॉपिक न रखियो आहे छा? टॉपिक आहे पर टॉपिक खे छॾियो तव्हां गानो ॿुधायो। ठीकु आहे त गानो थो ॿुधायां मां। हा गानो ॿुधायां न अयाज़ समय जो गानो आहे। हा हा जंहिंजो ॿुधायो जंहिंजो दिलि चएव। वो केटीएम ते मानिया थी आहे। ठीकु आहे ओके। तुझे यहाँ ज़रूरतियाँ हर हुक्म तुझो मना मुझसा प्यार तो कला कर मुझे मोहब्बत तो दिला कर फिर मोहब्बत जा फसाना वाह वाह ज़ेन। हेलो ज़ेन एतिरो सुठो आवाज़ किथां सिखियो आहे किथां सिखंदो आहे ॿुधाए सची सची। नालो ॿुधायो न मां आया मुंहिंजो थी वियो आहे मां मोकिलींदो आहियां हो वरी मूंखे माना पंहिंजी आवाज़ में भरे मोकिलींदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त हाणे तव्हां ॾिसो यादि कयो हेठि माना हितां खां एतिरो यादि कयो पोइ मां यादि कंदो आहियां माना सिर्फ़ु ॾिसो न हुन वांगुरु थी वियो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु ऐं मां इहो ई त ॿुधां पई मुंहिंजो एॾो ई माशाल्लाह आवाज़ तव्हांजो पहिरीं खां सुठो थी वियो आहे इलाही। जी जी पहिरीं त इलाही छा हूंदो माशाल्लाह पहिरीं सुठो हूंदो हाणे बि सुठो थियो आहे। न पहिरियां सुठो हुयो हाणे सुठो हल साईं तव्हां ख़ुशि रखे ॿियो कुझु चवणु चाहींदो ज़ेन? जी मुंहिंजी हिकिड़ी फरमाइश आहे। अलाए कहिड़ी? जी मां तव्हां गानो ॿुधायो इहो मां तव्हांजी डायरेक्टर जो नेम ॿुधाए सघो था? ठीकु आहे अगरि लाइब्रेरी में हूंदो त यकीनन ॿुधाईंदासीं ज़रूरु। आवाज़ थैंक यू सो मच ज़ेन कॉल करण जे लाइ ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ ज़ेन असांखे कॉल कई। ज़ेन सिर्फ़ु ॿुधी सघंदो आहे ॾिसी न आहे सघंदो ऐं काफ़ी टाइम पहिरियां बि जेको आहे मूंखे सॉन्ग्स ॿुधाईंदो हुयो अञा हाणे आवाज़ु अञा थोरो बहितर थी वियो आहे। सो खोड़ सारी बेस्ट विशिस ज़ेन तव्हांजे लाइ असां तव्हां कामयाबु करे असां तव्हांखे हयाती ॾे ख़ुशि रहो जिथे बि रहो आबाद रहो। सो इलाही सुठो लॻंदो आहे ज़ेन सां बि ॻाल्हाईंदा ऐं हा मां इहो बि चवंदसि त ज़ेन जहिड़े जेके स्पेशल माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे मतिलबु ख़ुशि रखंदा कयो उन्हनि जी कॾहिं बि का दिलि आज़ारी न कंदा कयो उन्हनि जी हर ॻाल्हि मञंदा कयो उन्हनि खे हमेशह ख़ुशि रखणु खपे छो जो अहिड़ा माण्हुनि खां दुआऊं वठणु खपनि ऐं अहिड़े माण्हुनि जी कॾहिं बि दिलि न दुखाइजे भले
गुस्सो बि अची वञे उन्हनि खे, चाहे तव्हांखे कुझु चई बि छॾनि पर तव्हां उन्हनि खे मतिलबु इग्नोर कंदा कयो उन्हनि ॻाल्हियुनि खे ऐं उन्हनि खां हमेशह मतिलबु दुआ ई वठंदा कयो। सो बहरहाल असां टॉपिक ते सभु बहरहाल इहो ई पिया ॻाल्हाइनि त कुझु ग़लतियूं जेके आहिनि माउ पीउ जूं बि हूंदियूं आहिनि ऐं कुझु ॿार जूं बि हूंदियूं आहिनि ऐं तरबियत ते बि आहे। सो बहरहाल मतिलबु ओवरऑल सभु इहो ई पिया ॻाल्हाइनि त ॿिन्ही धुरियुनि जो ॾोह हूंदो आहे, पर ॾोह जो मां इहो चवंदसि त ॾोह मां इन जो हल इहो न आहे त मतिलबु तव्हां वञी करे पंहिंजे माउ पीउ खे किथे छॾे अचो ऐं तव्हांजा माउ पीउ उन कंडीशन में हुजनि जिथे उहे ज़ईफ़ हूंदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 60 साल खां पोइ इंसान जो आहिस्ता आहिस्ता दिमाग़ु ओतिरो कमु न आहे कंदो जेतिरो करणु खपे ऐं उहो ॿार थी वेंदो आहे त पोइ मतिलबु उहो सोचणु खपे न। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु तव्हां हिन मतिलबु उन्हनि ते पोज़ीशन ते पहुतल आहियो ऐं वरी पोइ अॻियां छा थींदो, मतिलबु पंहिंजो बि थोरो माण्हू खे सोचणु खपे। सो बहरहाल हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो दिलि आहे। मां त मतिलबु हैरत कंदी आहियां उन्हनि दिलनि जे लाइ जेके पंहिंजे माउ पीउ जहिड़े रिश्ते खे छॾे ईंदा आहिनि ईअं ऐं वरी सालो साल उते वेंदा न आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसंदा न आहिनि त कहिड़े हाल में। अच्छा वरी छॾण खां पोइ उन्हनि खे ॾिसंदा बि कोन्हनि त छॾे त आयासीं पर ॾिसूं त सही त उहे ज़िंदा आहिनि या न आहिनि या मतिलबु उन्हनि खे कुझु खाइण लाइ मिले थो, पाइण लाइ मिले थो, नथो मिले छा। अहिड़ा माण्हू बि आहिनि। त जवानी हमेशह थोरी रहणी आहे, जीअं बचपन न रहंदो आहे ईअं जवानी बि न रहंदी आहे, ईअं ई बुढ़ापो बि न रहंदो आहे, वरी दी एंड थी वेंदी आहे माण्हू जी। त ज़िंदगी जो दी एंड त थियणो ई थियणो आहे पर अहिड़ो बि न कजे न जो इंसान माना पंहिंजी चवंदा आहिनि माउ पीउ जे पेरनि हेठां जन्नत आहे त उन जन्नत खे दोज़ख ठाहे करे पोइ ई तव्हां हिन दुनिया मां वञो त पोइ त तव्हांजी न दुनिया थी न दीन थियो न मतिलबु कोई ॿई जहान तव्हां पंहिंजा कढी छॾिया। त ख़ैर अञा जेको आहे प्रोग्राम काफ़ी आहे, अञा कॉलर्स आहिनि जेके पंहिंजो पंहिंजो ओपिनियन शेयर कंदा। ॾिसंदासीं छा था चवनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेको अहिड़ो कुंदो कमु कंदा आहिनि। छो जो इन खे त कुंदरवा ई चइबो, कुंदरवा वारा माण्हू ईअं कमु करे सघनि था। बाक़ी त हाणे असां आलाप त वॾा आलीप ईंदा आहियूं त असांजा जेके माउ पीउ आहिनि उहे असांजे लाइ हीअं आहिनि हूअं आहिनि। सो बहरहाल गानो बि आहे हिकिड़ो काशिफ़ हाकानी साहिब जो गानो आहे पीउ जे हवाले सां आहे। सो टॉपिक बि इहो ई आहे माउ पीउ जो, त सॉन्ग्स बि उन सां ई रिलेटेड आहे। तमामु ख़ूबसूरत ट्रैक आहे, अचो त वधो। वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं कॉल बि आहे सां गॾु कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी बदीन खां बशीर अहमद पठान जो ॻाल्हायां। कीअं आहे बशीर भाउ? वेलकम कयूं था प्रोग्राम में। अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हां भेणनि जी। तव्हां ख़ुशि आहे? तव्हांजी टीम पूरी ख़ुशि आहे? मां बिल्कुलु ठीकु, टीम बि बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? बदीन जा हाल वाल ॾियो। हा बसि बदीन फर्स्ट क्लास लॻो पियो आहे ऐं गर्मी बि थी आहे कल्ह खां वठी। अच्छा। ऐं हवा बि आहे पर हाणे बरसाति बादल बि आहिनि। अच्छा सही जी इंशाल्लाह बरसाति थी वेंदी पोइ। जी बसि इंशाल्लाह थींदी। इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा टॉपिक ॿुधो आहे? जी बिल्कुलु ॿुधो आहे त वालिदैन जेको माउ पीउ खे औलाद जेको हूंदो आहे न कढी छॾींदो आहे घर मां। जी छा चवणु चाहींदो तव्हां? ईअं न करणु खपे। छो त हिकिड़ो वाक़ियो हो त हिकिड़ो पुटु पंहिंजे पीउ खे खणी दरिया जे कप ते उछलणु वियो। जी उते हुन उछलियो त हुन पीउ चयो त पुटु हिते मूंखे न उछल, थोरो अॻियां उछल। त पुटु पुछियो त बाबा इहो छो? त पीउ चयो त बाबा मूं मुंहिंजे पीउ खे हिते उछलियो हाणे इन करे त मूंखे थोरो अॻियां उछल। त पुटु उते तौबा तौबा करे पीउ खे वापसि घर वठी आयो त बाबा तूं इहो कमु कयो आहे हाणे आऊं ही नथो करणु चाहियां, तूं मुंहिंजो पुटु मूंखे हिन खां बि अॻियां उछलींदो। सही बिल्कुलु। हा त अहिड़ा वाकिया हूंदा आहिनि ऐं घणो करे जेके पुटु हूंदा आहिनि उहे पंहिंजी मायुनि जे चवण ते घर वारनि जे चवण ते माइटनि खे कढंदा आहिनि। बिल्कुलु अक्सर करे इहो ॾिठो वियो आहे मुआशरे में। बसि उन्हनि खे छा चइजे, छा थो करे सघिजे। जी बिल्कुलु। ऐं असां गाने जी फरमाइश आहे हिकिड़ी। कहिड़ो गानो? अहमद मुगल जे आवाज़ में को बि गानो हुजे त असांखे ॿुधाइजो। चलो ठीकु आहे बशीर भाउ, ओके महिरबानी, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। ऐं बशीर भाउ जेको आहे इलाही सुठो जेको आहे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो असांखे। त
त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेके पाण सुठा हूंदा आहिनि उन्हनि सां सुठो न आहे थींदो। छो जो चवंदा आहिनि ॾिसो तव्हां कॾहिं बि का नेकी कंदा आहियो ऐं उनजो सिलो तव्हांखे बदी में मिलंदो आहे त पोइ तव्हां माना मायूस चवंदा आहिनि त न थिजे, ख़ुशि थिजे, त उहा नेकी तव्हांजी क़बूल थी वई। त कुझु अहिड़ो बि आहे त मतिलबु जंहिं मां पंहिंजी इज़त बि कई, ख़िदमत बि कई, उन्हनि जा पुट या धीअरूं वरी उन्हनि जी इज़त न आहिनि कंदा। ऐं काफ़ी वरी औलाद बि अहिड़ी आहे जेका असां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिठी आहे त पर पुट पंहिंजे पीउ जी या भाइरनि जी गिला कंदा आहिनि। इहे शयूं जेके आहिनि न उहे तॾहिं तव्हांजी फैमिली में इन थींदियूं जॾहिं को टियों माण्हू तव्हांजे ॿारनि खे तव्हांजे ख़िलाफ़ु वर्गलाईंदो आहे। मतिलबु ईअं थी नथो सघे न। ॾिसो दुनिया में हर रिश्तो आहे, माउ बि आहे, पीउ बि आहे, भाइर भेणियूं, चाचा मामा मासियूं पुफियूं सभु आहिनि, पर छा मतिलबु माउ खां वधीक, पीउ खां वधीक को तव्हांखे पंहिंजो चाचो या मामो या कावा मतिलबु मासी या पुफी तव्हांखे नथी पाले सघे या प्यारु करे सघे। मां त इन शइ खे नथी मञां त माउ खां वधीक का मासी या पुफी या चाचो नथो तव्हांखे प्यारु करे सघे, पर उहे ई रिश्ता वरी काफ़ी हंधनि ते वर्गलाईंदा बि आहिनि त तव्हांजो पीउ मां हीअं आहे, असां ई तव्हांजा ख़ैरु ख़्वाह आहियूं, फलाणो हीअं आहे, असां ई तव्हांजा ख़ैरु ख़्वाह आहियूं। त ॿार जे माइंड में उहा शइ वेही वेंदी आहे त वाक़ई में मुंहिंजी माउ मूं ते ध्यानु ई नथी ॾिए, मुंहिंजी जेके हीअ मतिलबु मासी मामी चाची पुफी मूं ते एतिरो ध्यानु ॾिए थी, मूंसां एॾो प्यारु करे थी, माना मुंहिंजी हीअ ख़ैरु ख़्वाह आहे, मुंहिंजी माउ बि मुंहिंजी ख़ैरु ख़्वाह न आहे। त इहो मतिलबु जेको थर्ड पर्सन तव्हांजे घर जे विच में वेही करे ऐं उहो कंदो आहे। काफ़ी ख़ानदान अहिड़ा हूंदा आहिनि जिथे पंहिंजो दख़ल घटि ऐं ॿियनि जो घणो हूंदो आहे। मतिलबु तव्हांजे हर मामले में ॿिया टंगड़ आईंदा आहिनि, ॿिया ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ माना रिश्ता ख़राबु थियणु शुरू थींदा आहिनि। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अदा वेलकम करें, तव्हां कीअं आहियो? ठीकु ठाक? कल 31 साल खां पूरी कावश पढ़ी उहो त न लॻो, पर अॼु ॾाढो बहितरीन टॉपिक रखियो अथव। महिरबानी। असां मूंखे इहो आहे त अॻिले खां कुझु कट पए हले थो त पैदा छा मां पंहिंजी तुंहिंजी माउ पीउ न हुआ त तूं पैदा छा मिया थिए पुट? सही। माउ पीउ कहिड़ो बि हुजे, कहिड़े बि क़िस्म जो तूं मरियो चढ़ियो खरियो, माउ जी पहिरियों जिन सां पीउ हुनजो दरवाज़ो आहे उनजी ख़िदमत कयो। ऐं पंहिंजो मां हीअं अस्पताल में तबियत बि मुंहिंजी सही कोन्हे, साम्हूं मुंहिंजा पुट बि खणी आहिनि, टीवी ते उतां फोन कयो। इहे पुट जेके मुंहिंजा माना भाइर हुआ ऐं थोरो ॿार मुंहिंजा इहे पुट मुंहिंजा दोस्त आहिनि या भाइर आहिनि, मुंहिंजी 4 नुंहरूं आहिनि, मुंहिंजी एतिरी ख़िदमत कयूं आहिनि, एतिरी जॾहिं तूं पाण हुजे न तुंहिंजा पुट तुंहिंजी धीउ तुंहिंजा माना उनजी माना घर माना जन्नत में पहुचे न। सही। असांखे माउ पीउ जे रिश्ते खां सवाइ अहिड़ो अनमोल रिश्तो त को मिलंदो ई कोन न। अहिड़ा अनमोल रिश्ता कंहिं भाग वारनि खे मिलंदा आहिनि जेके माना क़िस्मत वारा हूंदा आहिनि, जो माउ पीउ ज़िंदा हूंदो आहे हुनखे दुआ कयो। मां पंहिंजे 5 पुटनि में नौकिरी कंदो आहियां, 5 ॾींहंनि खे मां फजर पढ़ी दुआ कंदो, आड़ा कंदो, ख़ैर ख़ैर शुक्र अलहमदुलिल्लाह कंदो आहियां। ॾाढो ख़ुशनसीब माण्हू आहियां तमामु। बिल्कुलु बिल्कुलु, अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे ऐं अलाह साईं ॿियनि खे बि हिदायत ॾिए त पंहिंजे रिश्तनि खे सुञाणनि, ॿियनि जे चकर में अची पंहिंजा रिश्ता विञाईंदा आहिनि काफ़ी माण्हू, त इन खां बचनि। ॿियो कुझु चवणु चाहींदा? थोरो शहर आहे। जी जी भाउ। जॾहिं वञे पेर पाए असांजे अंगण ते, रहो हाल भाई ख़ुशि थी खिलण ते, सॼी उमिरि रस्तनि में अखरियूं रही, जो हयाती पुॼे थी मरण ते। वाह वाह वाह, ज़बरदस्त। पूरी तव्हांजी टीम खे सलाम हुजे, पूरी तव्हांजी टीम खे मुबारक हुजनि, तव्हांजी पूरी टीम खे महिरबानी। शोभी भाई सही ख़ासि तौर ते महिरबानी, तमामु बहितरीन प्रोग्राम तव्हांजो हूंदो आहे। ॾाढो बहितरीन कल मां कोशिशि कई कोन लॻी। असां 31 साल खां अख़बार पढ़ंदा आहियूं, केतिरनि ऐं कोशिशि असांजो ईअं रिश्तो जुड़ियल आहे, जीअं माउ पीउ सां जीअं जुड़ियल हूंदो आहे रिश्तो जंहिंजो। बिल्कुलु। असां ऐं केतिरनि जी टीवी जो माण्हू सभु फिल्मूं इहो ॾिसंदा न, आउं ॾिसंदा केतिरनि कशिश न ॾिसां न राति ताईं 11-12 ताईं, मूंखे निंड न ईंदी भेण। बिल्कुलु। तव्हां जहिड़ो भेणूं अला करे तव्हां ख़ुशि हुजो, तव्हांजी पूरी टीम ख़ुशि हुजे, तव्हां पूरी टीम खे मूं दावत कई, तव्हां इन गाॾी जेका लाइफ गाॾी आहे चई शापुर ते अगरि अचो, तव्हांखे ॿुधायो कीअं हूंदा आहिनि रिश्ता, कीअं हूंदो आहे प्यार मोहबत, खे प्यार आहे भेण। न न बिल्कुलु सही था चओ, ऐं तव्हां मतिलबु चयो मतिलबु असांखे सभु कुझु मिलियो, तव्हांजी वॾी महिरबानी भाउ। ऐं बसि ईअं ई सपोर्ट कंदा रहो, ईअं ई कॉल कंदा रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो। अल्लाह हाफ़िज़, थैंक यू। ऐं मुंहिंजो मनोज भाउ सां कॉल कई ऐं इलाही सुठो लॻो भाउ जी, मतिलबु दावत हमेशह ॾींदा आहिनि,
सो क़िस्मत हूंदी आहे इंसान जी, हूंदी त ज़रूरु वेंदासीं। त बहरहाल ॾिसो वाक़ई में सही ॻाल्हि आहे त एॾा अनमोल रिश्ता असांजा ऐं असां कंहिं ॿियनि जे चकरनि में अची करे उहे ख़तमु करे छॾींदा आहियूं, चाहे उहा तव्हांजी पंहिंजी ज़ाल ई छो न हुजे त तव्हां। पर मूंखे इहो मतिलबु हू थींदो आहे त जेका तव्हांजी ज़ाल आहे उहा जेका वर्गलाए थी औरत त छा उनजा माउ पीउ न आहिनि छा? अगरि उनजो भाउ उनजे माउ पीउ सां ईअं कंदो त छा उहा बर्दाश्त कंदी? त पोइ अलाए कहिड़ी दिलि रखी करे मायूं इहो चवंदियूं आहिनि त तव्हां पंहिंजे माउ पीउ खे कढी छॾियो, असां बेज़ार थी विया आहियूं, या वरी उन्हनि पुटनि जे दिलि खे सलाम हुजे, शाबस हुजे, जेको इहो करण ते माना राज़ी थींदा आहिनि, वॾी ॻाल्हि आहे। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अभी कीअं हो? मां बिल्कुलु ठीकु भाउ। कुझु लॻा पियो अॼु तमामु ज़बरदस्त टॉपिक रखियो आहे, अॼु तमामु बहितरीन टॉपिक। थैंक यू मीर मोहम्मद भाउ, तव्हां ॿुधायो ठीकु ठाक लॻा पियो? ख़ुशि आहियो? हिकिड़ो शेर आहे, जिसने माँ बाप को दुखाया, जिसने माँ बाप का दिल दुखाया, ये दुनिया भी खराब आखिरत भी खराब, उसका जैसा ये दुनिया में नहीं है बदनसीब। बिल्कुलु सही था चओ। ये भी तमामु बहितरीन टॉपिक रखियो। बहितरीन ईअं चवणु चाहींदुमि त जो पीउ माउ खे दुखायो रंजायो, हुनखे हेजियाण बि घुमा त होजियाण बि घुमाए। घर में मसाला थींदा आहिनि, वाइफ जे करे बि मसाला थींदा आहिनि, पर माना उन हिसाब सां उन नज़र सां रखे पीउ माउ खे तकलीफ़ न ॾे, भले ॿिए जो तकलीफ़ छॾनि, पीउ माउ खे तकलीफ़ न ॾिजे। सही ॻाल्हि आहे। जी जी, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा ॿियो छा चवणु चाहींदो? अॼु शमन जो को बि गानो ॿुधाइजो कि असां बि गानो ॿुधाईंदासीं। ठीकु आहे, ॿुधायो। जी, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां रुआरे वेंदासीं। वाह वाह वाह। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां रुआरे वेंदासीं। जीअर असांजो कदुरु माइके वटि मरी वेंदासीं, ते चवंदा चङो हो वीचारो, चङो हो वीचारो। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे रुआरे वेंदासीं। वाह 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 वाह, ज़बरदस्त मीर मोहम्मद भाउ, ज़बरदस्त। हक़ीक़त आहे ऐं वाक़ई में इहा हक़ीक़त ई आहे त जॾहिं इंसानु हिन दुनिया मां हलियो वेंदो आहे त पोइ ई माण्हुनि खे क़दुरु थींदी आहे। पर मूंखे त हाणे ईअं नथो लॻे, छो जो हीअ उहो दौर ई न आहे त कंहिंजे मरण खां पोइ बि कंहिंखे क़दुरु थिए। क़दुरु वदुरु हिते कुझु बि न आहे, बसि त उहो चवंदा आहिनि आओ खाओ और जाओ। सो बसि मतिलबु हीअ दुनिया ईअं ई आहे, मतिलबु जेको चुल्हि ते सो दिलि ते। ऐं मूंखे नथो लॻे त को मरण खां बि पोइ कंहिंखे क़दुरु थो थिए कंहिंजो। हर कोई ख़ुशि आहे, हर कोई हले थो पंहिंजी लाइफ में। माण्हू अचनि था वञनि था, को फ़र्क़ु कंहिं ते कोन्हे को, छो जो सभु हाणे हू थी विया आहिनि, मतिलबु हिकिड़ो मोहब्बत इश्क प्यार इहो त हिकिड़ो फैशन थी वियो आहे। इहो त हाणे इन ते त ॻाल्हाइण ई फज़ूल आहे, छो जो हिकिड़ो फैशन आहे। भई हिकिड़ो ठीकु आहे, हिकिड़ो फैशन कयोसीं, उहो सूट कयो या न कयो, वरी कुझु ॿियो, वरी उन खां पोइ टियों, वरी चोथों, इहो मतिलबु हलंदो थो अचे। हाणे इहो हलंदो ईंदो, इन ते ॻाल्हाइण ई उहो आहे। बाक़ी जेका असली मोहब्बत जंहिंखे चवंदासीं उहा माउ पीउ जी, जंहिंजो असांजो टॉपिक बि हले थो, त माउ पीउ खां सवाइ वधीक तव्हांखे दुनिया में केर बि तव्हांजो प्यारु नथो करे सघे। चाहे उहो तव्हांजो पंहिंजो सॻो भाउ छो न हुजे, चाहे सॻी भेण छो न हुजे, तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजी माउ खां वधीक केर बि प्यारु कोन थो करे सघे। भाउ भेणियूं बि छॾे वेंदा आहिनि, पर माउ पीउ हूंदो आहे। पर काफ़ी माण्हू ईअं हूंदा आहिनि, इन सां बि एग्री कयां थी आऊं त काफ़ी माउ पीउ बि ईअं हूंदा आहिनि जेके औलाद जी ख़्वाहिशुनि जे मुताबिक़ न आहिनि हलंदा, औलाद जी परवाह न आहिनि कंदा, औलाद कंहिं ॿियनि जे हथनि में छॾे ॾींदा आहिनि। पोइ उन्हनि खे ग़लति तरबियत मिलंदी आहे, उन्हनि खे ग़लति वर्गलायो वेंदो आहे, उन्हनि जो दिमाग़ु ख़राबु कयो वेंदो आहे, उन्हनि जो माइंड वॉश कयो वेंदो आहे। पोइ उन्हनि ॿारनि ते ॾोह न आहे हूंदो, छो जो उन्हनि जी माउ खे फ़ुर्सत ई न हुई उन्हनि खे सुठी तरबियत ॾिए, उन्हनि जे पीउ खे फ़ुर्सत ई कोन हुई त उन्हनि खे सुठी तरबियत ॾिए। पोइ उहे माउ पीउ पंहिंजे ॿारनि खां शिकायत बि न आहिनि कंदा, ख़बर अथव छो जो उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त इहो कयो असांजो आहे, उहो ॿियनि जे हथ में ॾेई छॾींदा आहिनि, चाचनि मामनि जे, त भई तव्हां पालियो। या जेके मतिलबु फितने खोर औरतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे हथ में ॿार अची वेंदा आहिनि, पोइ वेही उहे उन्हनि जो माइंड वॉश कंदियूं आहिनि, तव्हांजो पीउ हीअं आहे, तव्हांजो भाउ हीअं आहे, तव्हांजी माउ हीअं आहे, तव्हांखे हीअं नथी करे। छो जो ॾिसो भेण जे ख़िलाफ़ बि थी सघे थी, ज़रूरी न आहे त भेण जी बि सॼण थिए, ईअं बि कोन्हे को, थी सघे थी। चाचो ऐं पीउ ॾिसो तव्हां झगड़ा केतिरा हूंदा आहिनि, मतिलबु सोटनि में दुश्मनियूं भाउ में थी वेंदियूं आहिनि। त इहे पंहिंजा ई रिश्ता हूंदा आहिनि जिथां इंसान खे लॻंदी आहे, परावनि खां वधीक पंहिंजनि में लॻल हूंदी आहे। इन जे करे
थोरो स्पेस घटि ॾियो माण्हुनि खे त तव्हांजे विच में अची करे ऐं फितनो विझनि। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी खुश आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ख़ालिद भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? अॼु जो टॉपिक रखियो अथव त माना माउ पीउ खे जेके माण्हू घरों कढी था छॾनि ऐं माना होॾे वञी ईदी सेंटर जे हवाले था कनि, हक़ीक़त में माना जेको आहे त उहा उन्हनि जी बदबख्ती आहे आदि सही जो अहिड़ियूं तमामु अज़ीम हस्तियूं जेको माना पंहिंजे ज़िंदगीअ में उन्हनि जो क़दुरु नथा कनि त उहो अॻिते हली माना इन्हनि जो पछताईंदा। सही। ही ज़िंदगी मकाफ़ा ते अमल आहे, तव्हां जहिड़ो अमल कंदव अलाह साईं माना तव्हांखे उन्हीअ जो रिज़ल्ट ज़रूरु ॾींदो, कफ़न पोइ पाराईंदो। सही। तव्हां कंहिंसां चङाई कयो था त उहा चङाई बि माना तव्हां ॾिसी पोइ माना जेको आहे त क़बर में वेंदव। जेकॾहिं कंहिंसां मंदाई कयो था त उहा बि ॾिसी करे पोइ माना हीअ दुनिया छॾींदव। सही। असल में ॾिठो इहो वियो आहे त माना जेको आहे त पीउ माउ जी त माना अहिड़ी हस्ती आहे जो हुनजो जेको ओजागो आहे अमर जे हिकु राति जो त उहो बि असां हुनजो न लाहे सघंदासीं, सॼी ज़िंदगी जेकॾहिं हिकु पासे कई वञे। बिल्कुलु। असल में ही जेके माना औरतूं अचनि थियूं न अॼु माना जेके घर वारियूं अचे थियनि थियूं माना जेको आहे त माना वॾे में वॾो सबबु माना हुननि जो पीउ माउ खां लातालुकीअ जो माना इहो ॾिठो वियो आहे त उहे हुननि खे बरगलाइनि थियूं त हाणे पुराणा थी विया आहिनि, हीअं थी विया आहिनि, माना जेको आहे त बसि हिननि खे माना जेको आहे त हुन घर मां कढो। ॾिठो इहो वियो आहे माना घणे भाङे त उन्हनि खे माना ॿाहिरि माना माण्हुनि जे हवाले करण में उन्हनि औरतुनि जो वॾो किरदारु आहे। बिल्कुलु न करणु खपे ईअं माना जेको आहे त माना जॾहिं हू बि पंहिंजो माना हुनजो बि माना औरत जो बि को पीउ माउ हूंदो उनखे बि अहसासु थियणो खपे त माना जेकॾहिं मुंहिंजो पीउ माउ हुजे हा त मां छा हिननि खे माना ॿाहिरियुनि माण्हुनि जे हवाले कयां हा। सही। छो जो उहो माना जेको आहे त उनजे दिलि ई माना जेको आहे त माना मुतमिन न थींदी त माना मुड़ुस जे पीउ माउ खे त अलॻि करे थी वञे, ससु ऐं सहुरे खे कॾहिं पंहिंजे पीउ माउ खे त करे ॾिसे त पोइ हुनजे माना अंदर में चक पवंदो त न माना इहा वरी दुनिया ॿी आहे, ईअं छो कयां मां। हा बिल्कुलु करे ॾिसे न। इनजी तमामु वॾी अहमियत आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं माना जेको अलाह सां जबल तूर ते वेंदो हुयो त माना हिन सां जुतीअ समेत वेंदो हुओ। जॾहिं हुनजी अमड़ हिन दुनिया मां हली वई त चई त मूसा जुती लाहे ईंदो कर, हाणे पोइ मूंसां मुखातिब थींदो कर त चई छो? चई जेको जन्नत जा दरवाज़ा उहे तुंहिंजे लाइ बंदि थी विया। सही। एॾी वॾी अहमियत आहे। पोइ हाणे अकुल वारा माण्हू माना हिननि खे सम्झी सघनि। हूअं त हिकिड़ो नेचुरली ट्रुथ आहे माना जेको माना सच आहे त इंसान जॾहिं माना जेको आहे त कुन फयकून मां पैदा थियो आहे त हज़रत आदम खे पीउ न हुयो। सही। तंहिंजे करे माना असां वटि जेका माना पीउ जो कंसेप्ट आहे न अॼु उहो तमामु घटि आहे, उनजी अहमियत माना नथी एतिरी उन्हनि खे ॾिनी वञे। ऐं जेका असां औलाद ॼणियूं था न उन्हीअ जो असांखे अहसासु तमामु घणो आहे। भली असीं ॿाहिरि रहूं किथे बि रहूं, जेकॾहिं घर में ईंदासीं त अॻु में औलाद जे लाइ पुछा कंदासीं त हिन जूं ज़रूरतूं छा आहिनि, हुन जूं छा आहिनि, ऐं उहे पोइ छा बि माना पाण विकिणी करे बि असां माना हुन औलाद खे माना सर्वाइव कंदा आहियूं त यार हे ॾुखियो न थिए। पोइ पुट खे नौजवान खे ख़बर पवंदी आहे त बाबा फलाणे हंधि कर्ज़ु खणी बि मुंहिंजी माना ज़रूरत पूरी कई। जेकॾहिं हू पंहिंजे माज़ीअ खे ॾिसे त माना जेको आहे त 100 भेरा सोचींदो पोइ कदम खणंदो। पर अफ़सोस इहो आहे त जॾहिं ज़ालां अचनि थियूं न त पोइ वरी पुराणी कहाणी सॼी विसरी थी वञे। हा त हो चवंदा त असां हुयासीं एतिरा, न को मुंहिंजे पीउ महिनत कई, न मज़दूरियूं कयईं, न को पघर वहायईं, न को घर ठारायईं, न को मुंहिंजे करे कंहिंसां झगड़ा कयईं, न को माना ज़िंदगीअ जा माना जेको आहे न मुंहिंजे करे के ज़ख़्म ॾिठा। जॾहिं ज़ाल थी अचे न त पोइ वरी सभु ॻाल्हियूं हुन खां विसरी थियूं वञनि। न करणु खपे, ईअं न करणु खपे, तमामु माना ग़लति अमल आहे। असां माना उनखे माना जेको आहे निंदियूं था ऐं इहो माना जेको आहे त गुज़ारिश बि कयूं था त माना कहिड़े बि वजह जे करे तव्हां पंहिंजूं जन्नतूं पाण खां परे न कयो।
बिल्कुलु सही थी सघे थो त माना तव्हांजी औलाद जवान थिए ऐं इहो वरी अमल तव्हां सां थिए सही त पोइ तव्हांजे दिलि तां छा गुज़रंदी, छो जो इहो थियणो आहे। बिल्कुलु जेकॾहिं कंहिंखे ॾुखायो था त उहो ॾुख तोखे मिलणो आहे, कफ़न पोइ पाईंदी। सही बिल्कुलु सही। अकुलु ॾिसो न, सॼो क़ुरान आहे हुन में तव्हां माना पढ़ो त उन में माना हर 2-3 सिटनि खां पोइ लिखियल आहे त माना मां हिन क़ुरान में अकुलमंदनि जे लाइ माना निशानियूं छॾियूं सही त मन ई मुंहिंजी आयतुनि ते गौर कनि। सही गौर कनि कोन था, तंहिंजे करे पंहिंजो नुक़सानु कयूं था वञनि। अलाह साईं हिननि खे सम्झ ॾींदो। हा इंशाअल्लाह असां इहो ई माना जेको आहे चवंदासीं आकाश अंसारीअ जो अॼु कुझु सिटूं आहिनि न, जी दा उहे ॿुधाईंदासीं तव्हांखे। बिल्कुलु ॿुधायो। तारिक थी दुनिया न तागे सघियासीं, जहान जो झंझट बि न जागे सघियासीं। वाह। उमिरि अध अणखुट इबादत में वई ऐं बाक़ी पुतनि खां बग़ावत में वई। वाह वाह। ख़ुदा बि न मिलियो ऐं न उनजी ख़ुदाई, ए आकाश जिंदड़ी ईअं वई अजाई। वाह वाह। ऐं ॻोल्हा जे ऋण में रहियासीं बसि अधूरा, असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। ज़बरदस्त। ऐं ख़ालिद भाउ वॾी महिरबानी कॉल करण जे लाइ, ऐं तमामु सुठियूं सुठियूं ॿुधायूं आख़िर में, ऐं ओवरऑल टॉपिक ते बि जेको ख़ालिद भाउ ॻाल्हायो तमामु सुठो। अच्छा, ख़ूबसूरत हिकिड़ो ट्रैक आहे असां वटि, ट्रैक प्ले कंदासीं, पोइ वरी वधीक जेको आहे पंहिंजे टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। वेलकम बैक, म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे वरी कॉल कयो। ख़ूबसूरत ट्रैक मां ॾिठो ऐं कॉल बि आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अगर तव्हां सभिनीनि खे ख़ूबसूरत सलाम दुआऊं हुजनि। केरा ज़ुबैदा जी यस। कीअं आहे ज़ुबैदा, ठीकु आहियो? हा शुक्र अल्लाह साईं जो। तव्हां ज़रा ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। ॾिसो मां तव्हां सुञाणे वियमि न। हा बिल्कुलु, तव्हांजी याददाश्त ॾाढी सुठी आहे। माशाअल्लाह। अच्छा ज़ुबैदा जी, के ॿुधायो या पाण ई तव्हां ॿुधायो? छा ॿुधायो? के ॿुधायो मुंहिंजे लाइ त या पाण तव्हां गेस कयो? न, आउं पाण गेस कयो ऐं आउं मूंसां गॾु ई जेको आहे ख़ादिम चयो त ज़ुबैदा, पर मां तव्हां सां गॾु चयो, हुन मूंसां गॾु चयो। मां थोरो सोचण जी कोशिशि पई कयां। अच्छा, काफ़ी ॾींहंनि खां पोइ कॉल कया, बल्कि फर्स्ट टाइम ई कॉल कई आहे हिन प्रोग्राम में। हा माशाअल्लाह, बसि तव्हांजी याददाश्त ॾाढी सुठी आहे ऐं कॉलर्स खे यादि कंदा आहियो। इहा ॾाढी सुठी क्वालिटी आहे तव्हां सभिनीनि जी, ख़ासि तव्हांजी अदा राजा जी। थैंक यू सो मच। ऐं बसि इंसान आहियूं, बिज़ी बि हूंदा आहियूं, कॾहिं छा अमी बाबा खे तकलीफ़ अची वई आहे, हींअर इलाज हली रहियो आहे अमी जो ऐं बाबा जो। ऐं बसि दुआनि में यादि हमेशह रखो, बसि ठीकु आहिनि बाबा, बसि हलनि जहिड़ो न आहे। अच्छा, अल्लाह साईं ख़ैर कंदो ऐं अल्लाह साईं ख़ुशि रखंदो उन्हनि खे। तव्हांखे ॿियो छा चवणु चाहींदो? अल्लाह जी अमान तव्हां सभु असांखे सभिनीनि खे दुआनि में यादि रखो, ख़ासि मुंहिंजे अमी अबू लाइ। बाबा जीअं घुमंदो हुयो, बसि ईअं बाबा घुमे। इंशाअल्लाह ज़रूरु, इंशाअल्लाह। बसि दुआऊं खपनि थियूं असां सभिनीनि खे, पूरी फैमिली खे। असांजो केटीएन पंहिंजो अवालो घर आहे ऐं इंशाअल्लाह केटीएन जो चकर हणंदासीं कॾहिं न कॾहिं, सभु ख़ुशि हूंदा बाबा अमी अबू खे वठी करे। इंशाअल्लाह ज़रूरु। अल्लाह साईं ख़ैर कंदो। थैंक यू ज़ुबैदा, थैंक यू। ऐं इलाही सुठो लॻो ज़ुबैदा सां ॻाल्हाए करे, ऐं ज़ुबैदा जे अमी ऐं अबू लाइ ख़ासि तौर ते दुआ कयो। ऐं ॾिसो केतिरो परेशान हुई, ऐं एॾिन ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माउ पीउ आहे जिन खां मतिलबु उन्हनि खां पुछो जिन जा न आहिनि माउ पीउ न, ऐं तव्हां ॿियनि जे चकर में अची करे पंहिंजे माउ पीउ खे एतिरो मतिलबु हिन दुनिया में एतिरी तकलीफ़ ॾींदा आहियो। ऐं अलाए कहिड़ी दिलि जा मालिक आहियो तव्हां, अलाए कहिड़ो दिलि आहे तव्हां वटि, अलाए कहिड़ो रूह आहे तव्हांजो जेको तव्हांखे चवे थो त हा वाक़ई में ई मतिलबु हिकिड़ो ज़मीर गवाह रखंदो आहे न इंसान जो, को बि ग़लति या सही कमु करण जे लाइ वॾो किरदारु असांजे ज़मीर जो हूंदो आहे, त ज़मीर इजाज़त ॾींदो आहे त असां उहो कमु कंदा आहियूं, अदरवाइज़ असां न आहियूं कंदा। त तव्हां अलाए कहिड़े ज़मीर जा मालिक आहियो, ख़बर कोन्हे। सो बहरहाल अल्लाह से सभिनी खे हिदायत ॾे। कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम भेण अलीगुल बची पियो ॻाल्हायां सभु पहिरियों तव्हां सभिनी टीम खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद भेण वालेकुम सलाम मोला अली मदद कीअं आहियो भाउ कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह भेण अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जो ऐं ॾाढो सुठो जेको आहे मौज़ू रखियो आहे इन जे लाइ मां ईअं चवंदुमि उहे वॾा बदबख़्त आहिनि जेके इंसान जेके माउ पीउ खे जेको जन्नत जी जिथां दरवाज़ो या टिकट मिले थी उहो माना विञाए था छॾनि उन्हनि खां पोइ को बदकिस्मत आहे ई कोन ऐं मां नंढड़ी हिकिड़ी मिसाल ॾींदुमि त मां 17 अरिड़हं साल जी उमिरि में हिकु दफ़ो बाबा ऐं अम्मा सां कावड़जी वियुसि ॾाॾा ॾाढी जहिड़ो आहे कावड़जी वियुसि मां मानी न पियो खावां त बाबा चयो छॾे ॾियोसि पाण ई बुख लॻाईं तव्हां यकीन कंदव त अम्मा ऐं बाबा ॿई लिकी लिकी मानी मुंहिंजे लाइ ठही पिया अचनि खाराइण जे लाइ अम्मा ऐं बाबा हिकु ॿिए खां शर्माइनि पिया त हू न ॾिसो बाबा पाण मूंखे मानी खाराए पियो अॼु मुंहिंजो माउ पीउ न आहे ऐं छत न आहे क़दुरु थिए ऐं अभी असां त अल्हम्दुलिल्लाह 5 भाइर ऐं जुड़ियल ऐं अॼु ताईं 1.5 साल थी वियो आहे बाबा सां न रहियो आहे लेकिन माउ पीउ जब हलियो थो वञे इंसान टुटी थो वञे विखरी थो वञे उनखे पोइ जेको आहे सुभाणे केर बि जेको आहे उहा छत नथी मिली सघे इहो ज़रूरु आहे पोइ वरी असां पाण माउ पीउ थी था वञूं बिल्कुलु सही त इहो आहे त जेको आहे मां सम्झां थो 5% तक त माउ बाप सख़्तु आहिनि पर लेकिन अभी उहे सचियूं जेके उहे लफ़्ज़ आहिनि उहे बि असांजे फ़ाइदे जे लाइ आहिनि उहे बि असांजे अगरि सोचूं त अॻिते हली उहे असांजे लफ़्ज़ असांखे कमु ईंदा अदरा त माउ पीउ कॾहिं ग़लति नथो थी सघे चाहे कहिड़े बि फ़िरके सां हुजे कंहिं बि मज़हब सां हुजे हुनजो गाला मकान आहे ख़ुदा खां पोइ अगरि जेको आहे उहा माउ थी आहे हिकु राति जो जेको आहे अम्मा जी हिकु राति खनि जो बि असां पूरी ज़िंदगी माना कमाए असां नथा ॾेई सघूं हुनजो हिसाब नथा चुकाए सघूं ऐं मुंहिंजो त हिकिड़ो जेको आहे ईअं चयो बदबख़्त आहिनि बसि उन्हनि माण्हुनि पंहिंजी क़यामत जो बसि जहिड़े दोज़ख वठी छॾियो बिल्कुलु सही ऐं उहे माण्हू कामयाबु आहिनि ऐं एतिरा आहिनि बि जेके माना वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते आहिनि पोइ जॾहिं माउ पीउ ग़रीब आहे उन्हनि जो महिनत पर फ़ख़्र सां चवंदा आहिनि हीअ असांजो माउ पीउ आहे उते माउ पीउ जो दिलि थधो थींदो ऐं अभी अहिड़ा माण्हू पिया नज़र आहे तव्हां माशाल्लाह मीडिया में आहियो जेके माउ पीउ खे ॿुधाईंदे शर्म महसूस कंदा आहिनि बिल्कुलु शर्म महसूस कंदा आहिनि माण्हुनि जे साम्हूं न ॿुधाए सघंदा आहिनि छो त गोद बदल हूंदी आहे दादा हूंदा आहिनि ऐं मां अभी मूं वटि इहे लफ़्ज़ न आहिनि जो मां ईअं चवां पर एतिरो ज़रूरु चवंदुमि त असांजो माउ पीउ न आहे मूंखां वधीक कंहिंखे अहसासु न आहे त हीअ असांखे माउ पीउ जी दुआ आहे जो असां हींअर 50-60 साल जी उमिरि में ॿाहिरि आहियूं पोइ बि गॾु आहियूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिकु हंधि खाऊं था वेहूं था ऐं मुंहिंजे रब अॻिते बि रखियल छा ज़िंदगी आहे मां सम्झां त लखनि मां किरोड़नि में हूंदासीं अभी जेके असां 5 ॿाहिरि माना अॼु ताईं गॾु आहियूं अॻिते बुरी नज़र खां मौला रखे ऐं मां चवंदुमि बदकिस्मतनि उहे ऐं सुठा इंसान इख़लाक़ी इज़तदार उहे आहिनि जेके माउ पीउ जी जहिड़े जन्नत वठी रहिया बिल्कुलु सही था चओ बाक़ी अल्लाह तव्हांजी टीम ख़ुशि रखे तव्हांजो ॾाढो प्रोग्राम बहितरीन अदा जेको आहे ज़ोन खान वारो ख़ादिम हुसैन जा तव्हांजी पूरी टीम अल्लाह कामयाबु अहिड़ा प्रोग्राम रखो जो पैगाम मिलंदो आहे इहो माण्हुनि खे थी सघे 10 माण्हू असांजे पैगाम खे जेको सम्झी ऐं इहा ॻाल्हि अॻिते माउ पीउ जी इज़त करणु शुरू कनि असां ॾोह ॾींदा आहियूं माइनि ते असीं ॻाल्हियुनि ते ॾोह न ॾियो पाण त ख़बर न आहे मुंहिंजो माउ पीउ आहे अदा माई आई उनजे ससु सहुरे कढी छॾियो अभी माई त कोन थी कढे कढूं त असां पाण पुट सां भेण माई ते ॾोह छो ॾियूं पाण पुट सम्झूं घर वारी 10 मिली वेंदियूं पर माउ पीउ हिकु बि न मिलंदो वरी बिल्कुलु तव्हां इहो सम्झी सघो था त हीउ मुंहिंजो माउ पीउ आहे मां ज़ाल जे चवण त छो थो लॻा अॼु ज़ाल चवण न वठि माउ पीउ जे बारे में सुभाणे न वठि वरी 3 चकर ते उहो शिकायत न लॻाईंदी सही ॻाल्हि आहे त असां थोरो कननि जा कचा आहियूं वधी जेको आहे बिन आंखुनि ते असां पिली था पऊं ऐं पंहिंजी जन्नत जेको आहे असांजा जेके मालिक आहिनि उन्हनि खे असां ठोकराए ऐं दोज़ख जो असां दरवाज़ो खोले था छॾियूं बिल्कुलु सही त तव्हांजे ज़रिए ते अंसार जी पोसे शादिया उनखे मुबारक ॾींदुमि अॼु दुआ खे अॼु किंज़ा खे बामज़र खे ऐं तमामु घणो ॿाहिरनि जेके अॼु तव्हांजा पुराणा कॉलर हुननि खे नया मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे सलाम ऐं मुंहिंजे लाइ दुआ कनि थी मुंहिंजो ऑपरेशन ॾाढो ॾुखियो थी वियो आहे जेको आहे तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कयो भेण अल्लाह सलामत रखे तव्हां सभिनी टीम खे मुंहिंजे तरफ़ां अल्लाह ताला ख़ुशि रखे आहे या अली मदद भेण मौला अली मदद भाउ अलीगुल भाउ ऐं अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे हमेशह असां दुआगू हूंदा आहियूं तव्हांजे लाइ ऐं स्पेशली ऐं सभिनी खे रिक्वेस्ट कंदी आहियां त अलीगुल भाउ लाइ स्पेशली दुआऊं कंदा कयो खोड़ सारियूं दुआऊं कंदा कयो छो जो ॾिसो दुआ ई हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका असांखे जॾहिं सभु दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि त पोइ हिकिड़ी दुआ ई आहे जेका दर खोले छॾींदी आहे न त तव्हां अलीगुल भाउ लाइ स्पेशली दुआ कंदा कयो त उनजो जेको बि स्किन जो मसइलो आहे ऑपरेशन वारो मसइलो आहे उहो हल थी वञे ऐं अलाह साईं ग़ैबी मां मदद करे छो जो अलाह साईं अहिड़ा वसीला खोले छॾींदो आहे अहिड़नि माण्हुनि जे थ्रू असांजा कम थी वेंदा आहिनि जिन मां असांखे का मतिलबु उमेद ई न हूंदी आहे कोई हो ई न थींदो
पर बहरहाल जेको अल्लाह साईं करणु चाहींदो आहे उहो ई थींदो आहे। सो तव्हां हमेशह ख़ुशि रहो, असांजी त इहा ई दुआ आहे। इलाही सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं ॿी बि हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। बेटा वालेकुम सलाम। कीअं आहियो आंटी ॾेईमा, ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र लॻो पिया बेटा। ये तव्हां मौज़ू त अहिड़ो रखो था जो बसि दिलि पिघलजी थी वञे ऐं दिलि में बसि उहे जेका सूर आहिनि जेका अंदर में जेका त निकिरी था अचनि। ऐं मां बसि त असांजी माउ त वीचारी कान्हे का, पर मां अल्लाह जो शुक्र थी कयां त कॾहिं माउ जी बेदबा कोन थियसि, न पीउ जी थियसि। पर माउ जो रिश्तो अहिड़ो आहे जो सवनि में ॻोल्ही त तोखे न मिलंदो, करोड़नि में ॻोल्ही तोखे न मिलंदो, औलाद खे बि न मिलंदो। माउ जो रिश्तो औलाद खे बि ज़ालूं बि मिली वेंदियूं, पर माउ जो रिश्तो न मिलंदो। पर माउ जी इज़त कनि, अलाह साईं उन्हनि खे सम्झ ॾिए त माउ जी पेरनि जे हेठां जन्नत आहे, उनजे शेवा कनि, उन्हनि सां प्यार कनि त सभु सोन थी पवनि। सॼी दुनिया जेके आहे न माउ जी इज़त करे त सॼी दुनिया सोन थी वञे। पर अॼुकल्ह मां ईअं न आहे, माउ खे परे करे थो वञे ऐं पंहिंजनि ॿियनि खे वेझो करे थो वञे। इहो तमामु ग़लति आहे। अल्लाह साईं उन्हनि खे नसीहत ॾिए ऐं हिन जे मुंहिंजे ॻाल्हाइण जे ज़रिए त जेको पंहिंजे माउनि सां ख़राबु था हलनि, पीअनि सां ख़राबु था हलनि, उन्हनि खे अल्लाह साईं नसीहत ॾिए त सही हलनि, सुठो हलनि ऐं प्यार ॾियनि ऐं प्यार वठनि। माउ पीउ कॾहिं बि कोन चाहींदा त असांजो बच्चो को तकलीफ़ में अचे। बिल्कुलु सही। ऐं अल्लाह साईं वाकई में अहिड़नि अच्छा सभिनी इहो जो आहे त पंहिंजी ज़ाल जे करे माण्हू पंहिंजी माउ पीउ खे छॾे ॾींदा आहिनि, पर सिर्फ़ु ज़ाल न हूंदी आहे, ॿिया किरदार बि हूंदा आहिनि आसपास में जेके तव्हांखे पंहिंजे माउ पीउ खां परे कंदा आहिनि। हिकिड़ी माउ जो किरदार न आहे बाबा, हुन में खोड़ अची था वञे। माउ खे छॾे ॾे त खोड़ तव्हांखे छॾे ॾींदा। बिल्कुलु अहिड़ो हिकु माउ जो रिश्तो आहे, पर उहो सम्झनि अॻियां चवंदा आहिनि अम्मा ओ अम्मा। तो अम्मा जेकी लफ़्ज़ आहे न उन मां केतिरा हुनजा तव्हां कढी सघो था अल्फाज़ त मां और अम्मा में कहिड़ो लफ़्ज़ आहे, छा आहे हुन में अंदर में, माउ जे दिलि में छा आहे ऐं उहा छा थी चवणु चाहे, कहिड़ी दुआऊं थी करे, कहिड़ो उहा थी वञे सफ़ा ईअं बीमार थो थिए ॿार त पोइ सफ़ा लाइ पाण खे छा करे छॾींदी आहे। एतिरे क़दुरु जो चङा मूंखे निंड बि कान ईंदी आहे, मानी बि न वणंदी आहे, मुंहिंजो बच्चो रुॻो ख़ुशि हुजे। बिल्कुलु पर बच्चो मां क़दुरु करे न त बसि हीअ दुनिया जन्नत थी वञे मिठा। बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि खे साले ॾिए, बच्चो साले हुजे ऐं साले ॾिए ऐं माउनि जो इज़त कनि ऐं पंहिंजे पीउ जी इज़त कनि। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे, जेका पंहिंजे माउनि जी इज़त था कनि। मुंहिंजी उन्हनि लाइ दुआ आहे, अलाह कॾा अॻिते बि रखंदा। मुंहिंजे बच्चनि खे बि अलाह जी दुआ आहे त अलाह करे उहे बि मुंहिंजी इज़त रखनि। आमीन आमीन आमीन। आंटी बिल्कुलु इमोशनल थी विया। सो आंटी हेलो, ओ कॉल कटिजी वई, आंटी बिल्कुलु रोई ॾिनो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ऐं पहिरियां ई टॉपिक रखण खां पहिरीं चयो त टॉपिक इलाही हसास आहे ऐं इलाही मतिलबु इन ते जेतिरो बि ॻाल्हाइजे घटि आहे। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त 100 ॻाल्हि जी हिकिड़ी ॻाल्हि, चाहे तव्हांजो माउ पीउ ग़लति आहे, चाहे तव्हांजी का ॻाल्हि नथो ॿुधे, वाक़ई में ई तव्हां सां नाइंसाफ़ी करे थो, पर उनजो कतई हल इहो न आहे त तव्हां उनखे कढी छॾियो, उनखां घर खां ॿिए घर करे छॾियो। यार मतिलबु मां त इहो सोचंदी आहियां त जॾहिं माउ पीउ 60-70 साल जो थी वेंदो आहे, हिकु त उहो ऑटोमेटिक मतिलबु खाइण पीअण खां ई हू हलिया वेंदा आहिनि। मतिलबु छा खाईंदो हिकिड़ो माण्हू, हिकिड़ी मानी 2 मानियूं, मतिलबु इन में बि तव्हां जॾहिं पंहिंजे ॿारनि जे लाइ हिकिड़ी न पंहिंजे सॼी फैमिली जे लाइ मानी ठाहे थी, उन में हिकिड़ी मानी उनखे ॿार लॻे थी जीअं हिकिड़ो मतिलबु अलाए छा आहे, मां कुझु चई न सघां। बहरहाल कॉलर्स जो ॻाल्हियूं ॿुधी तव्हां घणो कुझु हिन मां सिखिया हूंदव, घणो कुझु आऊं बि सिखी आहियां। त अलाह साईं हमेशह पंहिंजे माउ पीउ जो फर्मा बरदार रखे ऐं शुक्र अलाह साईं जो त कॾहिं बि असां पंहिंजे माउ पीउ जे साम्हूं न ॻाल्हायो आहे ऐं आईंदा बि असांखे ईअं ई रखे। सो बहरहाल जेको आहे कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, खुशबाद ख़ैर। मां बिल्कुलु ठीकु आहीं। असांजी हिकिड़ी मतिलबु सिंध जी मां चवां, पूरे पाकिस्तान जी, हिंद सिंध जी आपा शबीरा असां सलाइन ते आहे। आपा कीअं आहियो, ठीकु आहियो? दुआऊं मुंहिंजी अम्मा अलाह साईं ख़ैर करे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। आमीन आमीन। मां तव्हांजो प्रोग्राम पे ॾिठो जी आपा, तो इन में तव्हांजो इहो मौज़ू ॿुधुम जी, मां चयो ॻाल्हाए त ॾिसां न, असां बि माउ आहियूं। बिल्कुलु मतां वक़्तु फ्री अचे, तंहिंजे करे मां चयो में कुझु शरीक थीजे। हा बिल्कुलु बिल्कुलु, अलाह साईं ख़ैर कंदो, अलाह साईं ख़ैर कंदो।
हाँ अल्लाह ख़ैर कंदो। इहो वाज़े करे त मूंखे ॿुधाए त कहिड़ो मौज़ू तव्हां रखियो आहे, वाज़े करे ॿुधाए। वाज़े इहो आहे त ॾिसो माउ पीउ त हूअं त असां लफ़्ज़नि में चयो वेंदो आहे माउ पीउ जन्नत आहे, माउ जन्नत आहे, माउ खां बग़ैर पीउ खां बग़ैर दुनिया असांजी वीरान आहे। इहो सभु कुझु सही आहे पंहिंजी जाइ ते, पर उन ई जन्नत खे जेके ॿार पंहिंजे कंहिं बि मसइले जे करे दारुल सिहत दारुल अमान ईदी सेंटर में छॾे ईंदा आहिनि त उहो छा सही अमल आहे? सही न आहे। माउ या पीउ जॾहिं औलाद ॼणे थो अलाह खां पिनी वठे थो, सही पीरनि ते बासां बासे थो या उन सां ओजागा करे थो, तकलीफ़ूं सहे थो। ॿार खे जॾहिं को बुखार थो थिए या का तकलीफ़ थी थिए त माउ ईअं चवंदी आहे त इहा तकलीफ़ मूंखे थिए। बिल्कुलु। जेकॾहिं अलाह न करे को मौत जो सिलसिलो आहे त मूंखे अचे, मुंहिंजो बच्चो बचे। सही। पर कुझु हालात, कुझु वक़्तु, कुझु रिश्ता आहिनि जंहिंजे करे इहा तोड़ फोड़ थी थिए। सही। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त माउ पीउ खे बि सोचे वीचारे औलाद सां कदम खणणु घुरिजे, ॻाल्हाइणु घुरिजे या रवैयो रखणु घुरिजे। सही। जॾहिं औलाद जवान थी थिए त ईअं थो थिए जीअं पखीअ जा बच्चा आख़िरे मां उॾंदे वेंदा आहिनि ऐं पोइ हू पाण उॾणु सिखंदा आहिनि त हू पाण वहुणा थींदा आहिनि। इंसान बि ईअं थो थिए। सही। हिन दुनिया में जेको बि पैदा थो थिए अचे थो उहो सोचे थो, जॾहिं सम्झ भरियो थो थिए त सोचे थो त हीअ दुनिया मुंहिंजे करे ई हले थी, मुंहिंजी दुनिया आहे। सही। उनखे इहा सोच थिए बि अथी, नथी बि थिए त को मूंखां बि अॻ में दुनिया हलंदी हुई ऐं मूंसां बि हले थी, मूंखां पोइ बि दुनिया हलंदी। सही। पर माउ पीउ खे बि थोरो समझदारीअ सां कमु वठणु घुरिजे। उचाट करे ॿार सां ॻाल्हाइणु या हुनखे ग़लति रवैये सां पेश अचणु उहो नथा करनि। सही। उन मां बि बग़ावत पैदा थिए थी, रिश्तनि मां बि बग़ावत पैदा थिए थी त जेकॾहिं पुटु आहे उहो ॿिए हंधि किथां बि पंहिंजनि मां या परावनि मां परणाइजे थो पियो, नओं घर में थी अचे त इंसानी नफ़सियात आहे। जॾहिं माण्हू धीउ ॾे मुंहुं करे ॻाल्हाईंदो त नफ़सियात बदिलिजी वेंदी। सही। वरी उते जो उते नो ॾे मुंहुं करे ॻाल्हाइबो त नफ़सियात बदिलिजी वेंदी, रिश्ते सां गॾु नफ़सियात बदिलिजी वेंदी आहे। इंसान जे ॻाल्हाइण जो रवैयो, रूहानियत तब्दील थींदी आहे। सही। हाणे इहे सभु सिलसिला जेके आहिनि सो चवंदा आहिनि कुझु वट कोटा कुझु ताराजीअ में देर। वॾा जेके आहिनि उन्हनि दुनिया खे ॾिठो आहे, वक़्तु गुज़ारियो अथऊं, दुख सुख रिश्ता लाहा चाड़ा ॾिठा अथऊं त हू जॾहिं नोहर घर में थियूं अचनि या न्याणा था अचनि त उन्हनि सां रिश्तनि सां बि उहो ई सुलूक कजे जेको पंहिंजे धीउ सां आहे सो न्याणे सां, जेको पंहिंजे पुट सां आहे सो नुंहं सां। सही। हा, बाक़ी जेकॾहिं तेज़ी ॾेखारंदी त मां हिननि खे पालियो, मां हिननि जा लाइ ॾुख ॾिठा, हाणे मूंखे नथा लिखनि, ॿ लफ़्ज़ चई छॾिया त पोइ बग़ावत थी पैदा थिए। इन करे सिलसिलो थोरो मोहबत जो, बर्दाश्त जो, बुर्दबारीअ जो रखणु ॿिन्ही धुरनि में लाज़मी आहे। सही। ऐं जेकॾहिं इन बुर्दबारीअ खे सलाहियत खे रखबो त इंसानियत क़ाइमु रहंदी। बिल्कुलु। जेकॾहिं तोड़ फोड़ कबी ऐं माउ पीउ खे कढी दर खां ॿाहिरि वञी छॾे अचिबो त इंसानियत ख़तमु थी वेंदी। बिल्कुलु। ऐं इन जो पुछाणो बि आहे। सही। ईअं न आहे त असां हिते वॾा माण्हू आहियूं, 4 पैसा आहिनि, थोरा आहिनि, माड़ियूं आहिनि, या भई हीअ दुनिया जेका आहे मुंहिंजे मुठ में आहे, जीअं चवां थी थिए थो पियो त मूंखां पुछाणो न थींदो। न, सही। कुझु बि आहे, हिकु बिश्त आहे, हिकु दोज़ख आहे इंसान जे लाइ, आमालनि जे लाइ। बिल्कुलु। कंहिं जे लाइ बि न आहे त हे कारे जो आहे, भूरे जो आहे, मज़हब जो आहे, दीन जो आहे। छो त जेकॾहिं असां नबी साईं जी उम्मत आहियूं, असां चाहियूं था त असांखे बिश्त नसीब थींदो, या असांजी उमेद आहे असांखे पंहिंजे नबीअ ते यकीन आहे। पर इहो सोचणु घुरिजे त असां मां बि जंहिंजा आमाल भला से बिश्ती, जंहिंजा आमाल ख़राब से दोस्ती। सही। त इहो बि जेको सिलसिलो आहे वालिदैन सां रवैये जो, रिश्तेदारनि सां रवैये जो, औलाद सां रवैये जो, इहो बि हिकिड़ो आमाल आहे। बिल्कुलु। ऐं इन जो बि पुछाणो आहे, इन ते थोरो तवजह कजे
अलाह कंदो इंसानियत क़ाइम रहे। ऐं आपा हिकिड़ो सवाल आउं करणु चाहींदसि त छा माउ पीउ में बि ईअं थींदो आहे त माना उहे ॿारनि में फ़र्क़ु रखंदा आहिनि, मतिलबु हिकिड़े खे घटि हिकिड़े खे वधि ईअं बि कंदा आहिनि? न, ईअं न थींदो आहे। इहो जेको चयो वेंदो आहे ॾिंगा ॿार हूंदा आहिनि, पुट या धीअर ॾिंगियूं हूंदियूं आहिनि त उन्हनि खे वधीक प्यार ॾिनो वेंदो आहे। इहो माउ पीउ जो हूंदो आहे त हिन ॿार खे मुंहिंजे तवजह जी ज़रूरत आहे, इन करे मां इन तरफ़ तवजह ॾियां। बाक़ी बच्चा सभु प्यारा हूंदा आहिनि। जेकॾहिं अखि में कंडो लॻंदो त बि उन इंसान खे ईज़ा आहे, जे पेर में कंडो लॻंदो बि उन ई साॻे इंसान खे ईज़ा आहे। हिकिड़ी आङुर कटिजी वञे तॾहिं बि माण्हू जॾो, जेकॾहिं छड़ो पेर जो या हथ जो न लही पवे ऐं रत वहे त ईज़ा त ओतिरो ई आहे। बिल्कुलु बच्चा सभु आहिनि, रत आहिनि, जिगर आहिनि, जीव आहिनि, रिश्ता सभु अज़ीज़ आहिनि, पर छा आहे त थोरो बुर्दबारी वारो मसइलो ऐं इंसानियत वारो मसइलो रखिणो पवंदो। बिल्कुलु सही, तमामु सुठो लॻो आप तव्हां सां ॻाल्हाए, वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई। ऐं जेको आहे बसि असांखे दुआ में यादि रखिजो ऐं अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे हमेशह। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। आपा शबीरा चन्ना असांजी सिंध जो असासो ऐं जेको आहे असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे नाले ते हर कंहिंखे फ़ख़्रु हूंदा। ॾिसो हिननि पंहिंजो हिकिड़ो नालो ठाहियो आहे, पंहिंजो नालो कमायो आहे पंहिंजी महिनत सां। ऐं पाण बि हिकिड़ी हाणे माउ आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त टॉपिक ॿुधी करे उन्हनि कॉल कई, इलाही सुठो लॻो अॼु प्रोग्राम में आपा शबीरा चन्ना जी कॉल आई, इलाही सुठो उन्हनि ॻाल्हायो त वाक़ई में माउ पीउ खे बि जेको आहे थोरो ख़्यालु रखणु खपे ऐं प्लस में ॿारनि खे बि रखणु खपे। उहा ई ॻाल्हि अची वई त तरबियत शुरू खां अहिड़ी ॾियणु खपे जो वरी बाद में तव्हां न पछतायो त मुंहिंजो धीउ या मुंहिंजो पुटु जेको आहे मुंहिंजे कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी वियो, या हाणे पोइ सॼो ब्लेम लॻंदो आहे नुंहुं ते त नुंहुं जे अचण खां पोइ हीअं थी वियो, नुंहुं जे अचण खां पोइ हूअं थी वियो। ईअं न आहे हूंदो, छो जो हिकिड़ी पराई छोकिरी अची करे तव्हांजे घर जो सॼो सिस्टम नथी हेॾे होॾे करे सघे जेसीं ताईं तव्हांजो पंहिंजो पुटु उन सां ॿधल न हूंदो या उनजे हा में हा न मिलाईंदो, उहो तॾहिं ई जॾहिं हू ॾिसंदी त मुंहिंजो जेको मुड़ुसु आहे उहो ई पंहिंजे घर वारनि खे एतिरी अहमियत नथो ॾिए त मूंखे कहिड़ो लाचार आहे। हिकिड़ी पॉइंट इहा बि आहे। ॿी वरी आहे त जेके मायूं इहो कंदियूं आहिनि त पुट खे शादी खां पोइ सुकून सां रहण ई न ॾींदियूं या न आहिनि चाहींदियूं त असांजे पुटनि जी शादी थिए, उन जा घर ठहनि, त मतिलबु हिकु त शादी खां पोइ जेके न आहिनि चाहींदियूं त पोइ भई तव्हां शादी करायो ई न, बसि पोइ तव्हां उन्हनि खे सॼी ज़िंदगी कुंवारा रखो, उन अगरि उहे कमाइनि था त तव्हां पाण ई खाओ पीओ, अगरि हू शादीशुदा थिए थो ऐं कमाए थो त उहो ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजे ज़ाल खे बि ॾींदो न। ऐं जेकॾहिं वरी भेणुनि खे ॾिए थो या माउ खे ॾिए थो त वरी के ज़ालूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उहे बर्दाश्त न कंदियूं आहिनि, त बर्दाश्त त करिणो आहे जेसि ताईं तव्हांजी निणानुनि जी शादी थी वञे। ॾिसो निणान जी हक़ु तेसि ताईं हूंदो आहे जेसि ताईं हू इन घर में आहे, बाद में जेके हक़ आहिनि उहे ठीकु आहे पंहिंजी जाइ ते, पर ऑटोमेटिक उहो एतिरो घटि थी वेंदो आहे। हूअं त असां पंहिंजे भाउ खां ई घुरंदासीं न, जेसि ताईं असां कुंवारा आहियूं पंहिंजे पीउ खां घुरंदासीं, पर शादी खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा बि कंहिं घर जी नुंहुं थी वेंदी त उन जूं ज़िम्मेवारियूं उन जा हक़ वरी कुझु घटिजी वेंदा आहिनि। सो हर कंहिंखे सब्र खां कमु वठणु खपे, पर हिते सब्र आहे कोन। सो बहरहाल भला असां ब्रेक था वठूं, असां ई सब्र कयूं था, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक म्यूज़िक ऑन डिमांड में हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयो था। ऐं जेको आहे टॉपिक जीअं त मां चयो त इलाही हसास आहे ऐं कॉलर्स जे कॉल्स मां तव्हांखे ख़बर पई अॼु त टॉपिक ते कंहिं ॻाल्हायो, कंहिं सुठो ॻाल्हायो ऐं कंहिं ॻाल्हाए पियो। हिन वक़्तु वरी कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी दा वादा कॉलोनी गुडू खां मोहम्मद हनीफ शाह। मोहम्मद हनीफ शाह भा कीअं आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह भेण, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। प्रोग्राम ॾिसो पिया? बिल्कुलु वॾी वर्ष काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी अॼु प्रोग्राम तव्हांखे ॾिठो, तमामु ख़ुशी थी। वॾी महिरबानी भाउ, छा चवणु चाहींदो? बिल्कुलु भेण, ईअं न करणु खपे। हुजे या माउ पीउ हुजे, शादी खां पहिरियां बि गॾु रहनि, छो त औलाद खे माउ पीउ नंढे हूंदे पालींदो आहे, पाले पोइ जवान कंदो आहे, ऐं जॾहिं जवान थिए हुनजी शादी वग़ैरह बि अथनि सां करनि, केॾो ख़ुशि थींदो आहे माउ पीउ। सही। पोइ असां पंहिंजे पुट जी औलाद जी शादी करायूं था, जॾहिं शादी थिए थी त वरी हालात चेंज थी वेंदा आहिनि, ऑटोमेटिक हालात चेंज थी वेंदा आहिनि। सही ॻाल्हि न थियणु खपे। माउ पीउ खे न खपे औलाद खे धार करे, औलाद खे बि न खपे त माउ पीउ खे कॾहिं बि धार करे। सही, बिल्कुलु सही। छो त हिकिड़े वॾे जे हुजण सां घर में बरकत बि हूंदी आहे, बिल्कुलु माहौल बि रहिजी वेंदो आहे, माहौल बि सही रहंदो आहे। बिल्कुलु सही था चओ। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ?
बिल्कुल प्रोग्राम तव्हांजो तमामु बहितरीन आहे बाक़ी दिलि चयो त हाज़िरी लॻायूं तव्हांजो प्रोग्राम वॾी महिरबानी तमामु बहितरीन हुयो वॾी महिरबानी भाउ वॾी महिरबानी हनीफ़ भाउ असांखे कॉल कई गुड्डू खां ऐं असांजो रेगुलर कॉलर आहे 2 ॾींहंनि खां भाउ जो गैर हाज़िर हुयो त अॼु वरी हाज़िरी लॻायसि सो वॾी महिरबानी भाउ अच्छा ओवरऑल जंहिं टॉपिक ते ॻाल्हायो तव्हां सभिनी ॿुधो त जेको आहे ॿिन्ही धुरियुनि खे जो थोरो मतिलबु हू करणु खपे छो जो काफ़ी हंधि ते माउ पीउ बि जेके आहिनि उहे ॿियनि खे हाले नाल करे छॾींदा आहिनि पंहिंजी औलाद ते एतिरो ध्यानु नाहिनि ॾींदा ॿियनि जे हवाले करे छॾींदा आहिनि ऐं जीअं तव्हां ॾिसो था मेजॉरिटी ईअं ई आहे त अगरि जे पैसे वारा आहिनि त उहे आया ताया जे हवाले करे छॾींदा आहिनि ॿारनि खे ऐं पोइ उन्हनि जी तरबियत ओड़ी थींदी आहे ऐं जेकॾहिं पाण मिडिल क्लास आहियूं पर वरी बि मतिलबु असांजे आस पास अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांजे घर जे विच में अची करे तव्हांजे घर में अहिड़ो माहौल पैदा कंदा आहिनि जिन सां ॿार हुजे या मतिलबु छोकिरो या छोकिरी उनजे ज़हन ते असरु पइजी वेंदो आहे त छा असांजा माउ पीउ जेको आहे असांजे लाइ हीअं पिया सोचनि सो बहरहाल अहिड़ो स्पेस कंहिंखे बि न ॾियो जो तव्हांजे विच में अची करे एतिरो फितनो विझे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो जी जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ठीकु आहियो तबियत सही आहे अॼु मां बिल्कुलु ठीकु केरु पियो ॻाल्हाए जी मां सेहरिश थी ॻाल्हायां लालकान मां केरु था ॻाल्हायो सहरिश जी जी कीअं आहियो सहरिश जी जी अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां सहरिश फर्स्ट टाइम कॉल कई आहे जी जी मां फर्स्ट टाइम कॉल कई आहे सही सही अच्छा छा चवणु तव्हांजो जेको टॉपिक आहे न माउ पीउ ते जी इहो तमामु तव्हां बेस्ट टॉपिक रखियो आहे महिरबानी जेको मतिलबु माउ जो जेको दर्जो आहे न उहो मतिलबु जेको आहे न आला खां आला ताईं हुनजो दर्जो रखियो आहे माउ जो बिल्कुलु ठीकु आहे माउ जो के माण्हू हूंदा आहिनि न उहे पीउ खे घटि सम्झंदा आहिनि कंहिंखे घटि त माउ जो वधीक आहे पीउ जो घटि आहे लेकिन न उन बराबरि ॿिन्हिनि जो ई सेम आहे हा हा बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ ठीकु सही हेलो असांजी अम्मी जी डेथ थी वई आहे अच्छा तो असांखे ख़बर त अमल जी केतिरी शइ आहे असांजी लाइफ में अहमियत इम्पोर्टेंट रखे थी माउ बिल्कुलु सही ऐं जेको ॾिसो न खानदान में ॻाल्हाईंदा आहिनि हे हीअं हे हूअं पोटे ईंदा आहिनि माउ पीउ ॿई त माना असांजी औलाद खे हीअं छो था ॻाल्हायो तव्हां हा सही हेलो जी जी ॿुधो पिया सहरिश हेलो सहरिश हेलो जी जी ॿुधो पिया तव्हां गौर सां मां चुप करे ॿुधां पई तव्हां छा था चओ अच्छा ठीकु आहे मां ॿुधायां थी सही अच्छा तव्हां चओ त जीअं केरु बि ॻाल्हाईंदो आहे त माउ पीउ विच में ॻाल्हाईंदो आहे न ऐं जॾहिं माउ पीउ न आहे हूंदो त पोइ जंहिंखे जीअं दिलि चवंदी आहे उहे ॻाल्हाईंदो आहे तॾहिं वरी माण्हू खे अहसासु थींदो आहे त मतिलबु काश असांजा माउ पीउ हुजनि हा त असांजो साइड वठनि हा सहरिश इहो ई चवणु चाहे पई सो फर्स्ट टाइम कॉल की सहरिश तव्हां इलाही सुठो लॻो ॻाल्हाए करे ऐं जीअं सहरिश चयो त मुंहिंजी अम्मी कोन्हे का त उन्हनि खे वधीक अहसासु हूंदो इन शइ जो पर बहरहाल अहसासु बज़ाहिरी सभिनी खे हूंदो आहे सभई पंहिंजा वॾा वॾा जेके लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि त माउ पीउ जन्नत आहे माउ पीउ दरवाज़ो आहे त माउ जन्नत आहे पर उन ई जन्नत खे तव्हां पाण हथ सां दोज़ख था ठाहियो त ईअं न कयो ऐं वरी ॿारनि जे लाइ बि इहो जीअं आपा चयो आपा शबीर चना ॻाल्हि कई त माउ पीउ खे बि थोरो सोचणु खपे त मुंहिंजो ॿारु जेको आहे कहिड़ी शइ में ख़ुशि आहे त तव्हां या त हिकिड़ो नंढे लाइ खां वठी तव्हां उन्हनि खे अहिड़ी तरबियत न ॾियो त वॾे लाइ वरी तव्हां उन्हनि जी का ॻाल्हि न मञो त पोइ या त शुरू खां ई अहिड़ी तरबियत ॾिजे जो ॿार खे मतिलबु ख़बर हुजे त हीअ ॻाल्हि मुंहिंजो माउ पीउ मञंदो ऐं हीअ ॻाल्हि न मञंदो त हू हुनजो ज़िद ई न कंदो काफ़ी टसल सिता पैदा थींदा आहिनि काफ़ी ॿारनि खे शिकायत हूंदी आहे त मुंहिंजो माउ पीउ मूंखे नथो सम्झे ऐं ॿियनि जूं सभु कुझु पूरो थिए थो ऐं मां जेको आहे पिसजां थो पियो पर कंहिंखे कोई अहसासु न आहे वरी काफ़ी माउ पीउ अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि असांजा ॿार असांजी घणी इज़त नथा कनि मतिलबु पंहिंजी दुनिया में गुम आहिनि जेको दिलि चवनि थो उहो ई कनि था असांजी केरु ॿुधण वारो न आहे त इहो सॼो किसो जेको आहे उहो अचे थो तरबियत ते त तव्हां उन्हनि खे शुरू खां तरबियत कीअं था ॾियो ऐं सभिनी इहो ई चयो आहे त ॿिन्ही धुरियुनि खे थोरो ख़्यालु रखणु खपे अगरि पुटनि जी शादी थी वञे त तव्हांखे थोरो ख़्यालु रखणु खपे छो जो तव्हां त उन प्रोसेस मां गुज़री चुका आहियो तव्हां कंहिंजी नुंहुं आहियो ऑलरेडी त तव्हांखे ख़बर आहे त तव्हां जॾहिं कंहिंजे घर में आहियो त छा छा थियो त तव्हांजे घर में केरु अचे थो त उहे सभु शयूं थींदियूं
त तव्हां त उनजे लाइ मतिलबु तयारु रहो या उन अहिड़ो माहौल ई पैदा न कयो जो कंहिंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिले या तव्हांजो पुटु तव्हां खां खसिजी वञे या तव्हांजी नुंहुं तव्हां सां बदतमीज़ी करे या कुझु बि घर जो माहौल ख़राबु थिए त उहो त हिकु चवंदा आहिनि त सबक़ु सिखियलु हूंदो आहे माण्हू खे पर उहो वरी पंहिंजे घर में वापसि दोहिरायो थो वञे त उहो त ग़लती ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी पोइ उन्हनि जी ई आहे अगरि ॾिठो वञे त थोरो वॾा बि सोचनि ऐं नंढा बि सोचनि। बहरहाल माउ पीउ जहिड़ी भई मां आख़िर में इहो चवंदसि त माउ पीउ जहिड़ी शइ जेका आहे का बि कोन्हे का ऐं तव्हांजी दुनिया में को बि अहिड़ो रिश्तो न आहे जेको तव्हांखे माउ पीउ खां वधीक प्यारु ॾिए ऐं जेकॾहिं वधीक प्यारु कोई ॾिए थो त उहा सिधी सही चापलूसी हूंदी आहे उहो प्यारु कोन हूंदो आहे उहा मतिलबु हेठाई हूंदी आहे कंहिंजी। सो बहरहाल मतिलबु हूंदो कोन उन्हनि माण्हुनि जो तव्हां में। सो बाक़ी वधीक माउ पीउ खां वधीक केर बि तव्हां भले मां तव्हांखे मोछड़ा बि हणी छॾे पर मां हूंदी आहे वरी बि उहा ई ॻाल्हि त तकलीफ़ तव्हांखे ईंदी त हुनखे बि ईंदी बाक़ी कंहिंखे कोन ईंदा ईअं ई ड्रामा हूंदा आहिनि सभिनी जा। तो बहरहाल टाइम बि बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे प्रोग्राम जो ऐं वरी ज़िंदगी रही त सुभाणे गॾंदासीं कंहिं नए टॉपिक सां गॾु। सो तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।